बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू नाज़रीन सभा अबड़ो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे नए प्रोग्राम नए टॉपिक सां गॾु नओं टॉपिक त न चइजे खणी टॉपिक त असां वटि उहे ई हूंदा आहिनि उहे इश्यूज़ हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे ई हाईलाइट करणो पवंदो आहे जेके अॼुकल्ह जा प्रॉब्लम्स आहिनि ऐं प्रॉब्लम्स खे सॉल्व कीअं कजे मेन थिंग इज़ दैट त असां वटि सॉल्व करण लाइ खोड़ सारा तरीक़ा त मौजूदु हूंदा आहिनि पर शायदि असीं उन्हनि खे अपनाए न आहियूं सघंदा शायदि असीं उहे तरीक़ा यूज़ न आहियूं कंदा या वरी उन्हनि जा यूज़ टू हूंदा न आहियूं कॾहिं कॾहिं इंसान पंहिंजी ज़िंदगी में कुझु अहिड़ो करणु चाहींदो आहे जंहिंसां पंहिंजी ज़िंदगी चेंज कयूं जीअं असां वटि खोड़ सारा ओकेजन्स ईंदा आहिनि ऐं असीं पाण खे ख़ुशि रखण जी कोशिशि कंदा आहियूं ख़ुशि रखण जो हिकिड़ो बहितरीनु फार्मूलो बहितरीनु शइ कंहिं फिलोसफर बि चई आहे त ख़ुशि रहण जो कहिड़ो तरीक़ो आहे ईज़ी तरीक़ो आसान तरीक़ो कहिड़ो आहे जेको हर कोई करे सघे थो उहो तरीक़ो आहे त पाण ख़ुशि रहो पर ॿियनि खे बि ख़ुशि रहणु ॾियो असां ज़रूरु ॿियनि जी ज़िंदगियुनि में ॾिसंदा आहियूं त फलाणे जी ज़िंदगी में छा थी रहियो आहे हुनखे कामयाबी मिली आहे त कीअं मिली आहे अगरि हुन बीमारीअ मां छुटकारो हासिलु कयो आहे त छो ऐं कीअं बजाए हिनजे जो वधीक ख़ुशि थियूं ऐं उन्हनि खे एप्रिशिएट कयूं या वरी उन्हनि जी ज़िंदगी में उहे मरहला ॾिसूं जेके हू कटे करे तय करे अॻियां वधिया आहिनि ऐं इन्हनि सभिनी शयुनि खे हासिलु कयो आहे जेके अॼु जे दौर में शायदि मुश्किल थी वियूं आहिनि उहे सम्झणु ॾिसणु ऐं सोचण खां सवाइ असीं उन्हनि ते तनक़ीद कंदा आहियूं या वरी उन्हनि जे बारे में ॻाल्हियूं ठाहिणु शुरू थी वेंदा आहियूं बजाए हिनजे जो असीं पाण ते फोकस कयूं ऐं पाण खे ॾिसूं त असीं छा करे रहिया आहियूं हिन वक़्तु असीं कहिड़ी लेवल ते किथे बीठल आहियूं असां वटि हिन वक़्तु कहिड़ी शइ जी कमी आहे जंहिंखे पूरो कजे त ज़िंदगी अञा वधीक आसान थी वञे ऐं पाण खे फैसिलिटेट करण लाइ ज़रूरु इंसानु खोड़ सारियूं शयूं करे थो असीं पंहिंजे घरनि में ई ॾिसूं त चवंदा आहियूं असां फैसिलिटेट कयूं पाण खे असीं रिलैक्स रहूं पंहिंजे घर में असांखे कंहिं शइ जी कमी न थिए कंहिं शइ जी कमी न हुजे असांजा ॿार बि बिल्कुलु परफेक्ट हुजनि असांजो घर बि परफेक्ट हुजे असां वटि उहे शयूं हुजनि जेके असीं बसि क्लिक कयूं त असांजो फौरन विदिन सेकेंड्स कमु थी वञे ऐं असांखे का महिनत मुशक़त न करणी पवे पर इन सां असीं छा ॾिठो आहे त असां में केतिरो लेज़ीपन अची वञे थो असीं केतिरा लेज़ी थी विया आहियूं केतिरा वेही वेही सुस्त थी विया आहियूं पोइ उहा असांजी जॉब हुजे चाहे असांजो घरु हुजे चाहे असांजा जेके फैमिली फंक्शन्स हुजनि उते बि वेही वेही खाई पी हलाईंदा आहियूं पर पंहिंजी सिहत खे न आहियूं ॾिसंदा पाण खे न आहियूं ॾिसंदा त असां डिसबैलेंस थी विया आहियूं असां में का अहिड़ी बीमारी त न अची वई आहे असीं किथे हिन वक़्तु वञूं पिया ऐं अॻियां हली करे असीं केतिरो सर्वाइव करे सघंदासीं छो त पाकिस्तान में हिन वक़्तु नोट कयो वियो आहे त जेतिरी घटि उमिरि वारा पाकिस्तान में माण्हू मौत जो शिकार थियनि था बजाए ॿियनि मुल्कनि जे उहे सिर्फ़ु पाकिस्तान में वधीक मौत जो शिकार थियनि था ऐं उन्हनि जी उमिरि बि घटि आहे नौजवान नंढा ऐं 65 ताईं अबव हली सघनि था बाक़ी उनखां वधीक जी उमिरि काउंट नाहे कई वई पाकिस्तान में हा कुझु माण्हू कुझु रेशो उन्हनि माण्हुनि जो बि आहे जेके 90+ में आहिनि उहे हिन वक़्त ताईं फिट फाट चुस्त तंदुरुस्त पंहिंजे घरनि में वेठा आहिनि उहे छो सवाल इहो अचे थो त उहे छो ऐं इहे माण्हू पाण खे फिट कीअं रखियूं पिया अचनि इहे ज़ाहिर आहे अॼोका माण्हू त आहिनि कोन ऐं असीं चवंदा बि आहियूं असीं पंहिंजे वॾनि खां बि ॿुधो आहे त हिननि जो खाधो पीतो सुठो आहे ऐं नेचुरल खाईंदा हुआ ऐं खोड़ सारो अहिड़ो खाधो जेको हिन वक़्तु असीं शायदि सोचे बि नथा सघूं ॾिठो बि नाहे असांजे ॿारनि मखण खे नाहे ॾिठो जेको प्योर मखणु देसी मखणु आहे उनखे खाइण जो तरीक़ो वरी कहिड़ो हूंदो उहो बि असांखे ख़बर नाहे पर अहिड़ा माण्हू असां वटि बिल्कुलु घटि बचा आहिनि जिन पाण खे संभाले करे हलायो आहे ऐं उन्हनि खे का अहिड़ी बीमारी न वकोड़ियो आहे जंहिंसां ख़ुदा न ख़्वास्ता उन्हनि जी मौत वाक़िअ थिए अॼु अगरि असीं जनरेशन में ॾिसूं था यूथ में ॾिसूं था खोड़ सारियूं बीमारियूं डिज़ीज़िस असांखे वकोड़े वियूं आहिनि टेंशन सां बि असांखे बीमारी थी वई आहे पहिरीं ॻाल्हि त टेंशन ई बीमारी थी वई आहे जो असीं थोरी ॻाल्हि ते टेंशन वठंदा आहियूं ऐं असांखे खाधो पीतो नाहे वणंदो वरी उनखां पोइ असीं उन ॻाल्हि में जंहिंजी करे असांखे टेंशन मिली आहे उनखे हल करण जी मसइले जी एतिरी कोशिशि कंदा आहियूं जो इंसानु रोए बि थो ऐं उनखां पोइ खोड़ सारा ख़्याल दिलि में अचनि था ऐं ख़ुदा न ख़्वास्ता असीं अहिड़े कंहिं कारण ताईं बि पहुची वञूं था जिते न पहुचणु घुरिजे अहिड़े रिज़ल्ट ताईं पहुचूं था जिते न पहुचणु घुरिजे असां वटि खोड़ सारा वेज़ आहिनि असां वटि खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके डिस्कस
थियणु खपनि। मोटिवेशनल स्पीकर्स बि असांजे मुआशिरे में हिन वक़्तु खोड़ सारा आहिनि जिन सां असीं ॻाल्हाए करे पंहिंजो मसइलो हल करे सघूं था, उन जा हल ॻोल्हे सघूं था, बजाए हिन जे जो पाण में का अहिड़ी बीमारी पैदा करे वठूं जंहिंजो कोई बि इलाजु नथो थी सघे। इलाजु त मुमकिन आहे पर उहो ख़तमु नथी थी सघे डिज़ीज़िस। उहे डिज़ीज़िस असांजे मुआशिरे में घणियूं वधी वियूं आहिनि। जीअं असीं ॻाल्हि कंदा आहियूं हेपाटाइटिस जी। हेपाटाइटिस मौत मार ऐं ख़ामोश बीमारी। उन खां पोइ अचे थो अटैक, हार्ट अटैक थींदे देरि न पई थिए। नौजवाननि में बि इहो घणो ॾिठो वियो आहे। ॿियो वरी असीं ॾिसूं था खाइण पीअण सां किडनी में स्टोन ऐं असांजूं खोड़ सारियूं ॿियूं अहिड़ियूं बीमारियूं जेके पेट सां रिलेटेड आहिनि उहे बि पैदा थी वञनि थियूं। इहे आहिनि खाधे पीते सां, वक़्त ते न खाइणु या वरी खाइणु पर सुठो न खाइणु। ऐं इन खां पोइ शुगर, जंहिंजी लेवल असीं पहिरीं पाकिस्तान में ॾिठीसीं त टॉप फर्स्ट रैंकिंग में ॿियनि मुल्कनि जे बजाए पाकिस्तान खे काउंट कयो वियो त हिते शुगर जी लेवल तमामु घणी आहे, ख़ासि करे यूथ में, नौजवाननि में। उन खां पोइ रैंकिंग घटी ऐं हिन वक़्तु कहिड़ी रैंक ते पाकिस्तान शुगर में बीठो आहे। पुछंदासीं असीं पंहिंजे महिमाननि खां। असां वटि बहितरीनु महिमान मौजूदु आहिनि। तव्हां सम्झी विया हूंदा त असां वटि अॼु डॉक्टर्स मौजूदु आहिनि जिन सां असीं ॻाल्हाईंदासीं पंहिंजे खाधे पीते जे स्टाइल ते, पंहिंजी लाइफ स्टाइल ते ऐं खोड़ सारियूं ॿियूं ॻाल्हियूं बि कंदासीं ऐं ख़ासि करे गानो बि ॿुधंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि एंडोक्रोनोलॉजिस्ट आहिनि, डर्माटोलॉजिस्ट आहिनि, डायबिटोलॉजिस्ट आहिनि, डॉक्टर अयाज़ शेख साहब। अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह। डॉक्टर साहब तव्हां कीअं आहियो? ऐं माशाल्लाह यूनिक 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 हमेशह असांखे डॉक्टर साहब नज़र ईंदा आहिनि। कॾहिं हिननि वटि रिंग हूंदी आहे त उन्हनि ते बाज़ हूंदो आहे, कॾहिं हिननि जी वॉच सुठी आहे। अॼु माशाल्लाह तव्हांजो सूट ॾाढो प्यारो पियो लॻे। मां चवां पई त मां सुठी लॻंदमि त तव्हां त सुठा लॻो। न, तव्हां बि सुठा लॻो। यानी कि मां घर वञा। बहितरीनु नाज़रीन, असां सां ॿिया बहितरीनु डॉक्टर मौजूदु आहिनि। हमेशह उन्हनि खां असीं इंफॉर्मेशन वठंदा आहियूं। असां रमज़ान में बि उन्हनि खां खोड़ सारो सिखियोसीं त असांखे छा खाइणु खपे। ख़ासि करे हू टिप्स सुठियूं ॾींदा आहिनि ऐं शादी जी टिप्स बि सुठी ॾींदा आहिनि। तव्हांखे ॾिसणु खपे, उन्हनि सां मिलणु बि खपे। न्यूरोलॉजिस्ट आहिनि ऐं असांखे खोड़ सारो गाइड कंदा आहिनि हिन बारे में। डॉक्टर फिरोज़ महर साहब, अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो डॉक्टर साहब? अल्हम्दुलिल्लाह। ठीकु आहियो? तबियत सही आहे? मुबारक तव्हांखे। इहा लेट वारी ईद मुबारक तव्हां ॾिनी। बहरहाल तव्हां ॿ ॼणा आहियो हिते, ॿई डॉक्टर्स आहियो ऐं मां हिकिड़ी आहियां। ज़रूरु हाणे ईदी त मूंखे मिलणु खपे। हा बिल्कुलु। या हिन ते बि तव्हांखे कुझु यादि आयो? हा इलाही कुझु यादि आयो चई नथा सघो। चौधा ना आपको देख के हमारी ईद हो गई, यही ईद ही है आपकी। हाणे इहो मखण थियो। हा इहो मखण थियो। इहो हाणे असां अॼु जी यूथ उहा ई ॻाल्हि थी जेको मां हाणे इंट्रो ॾिनो त अॼु जी यूथ खे मखण जी ख़बर ई न आहे, खाऊं ई नथा। ख़ैर नाज़रीन, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, ॻाल्हियूं कंदासीं। ऐं छो न शुरूआति कयूं डॉक्टर अयाज़ साहब खां। त असीं शुगर जे बारे में हमेशह ॻाल्हाईंदा आहियूं तव्हां सां ऐं डीपली तव्हां असांखे सम्झाईंदा आहियो। पर हिन वक़्तु मां रैंकिंग ज़रूरु पुछणु चाहींदमि त पाकिस्तान कहिड़ी रैंक ते अचे थो हिन शुगर? जीअं तव्हां पहिरीं ॿुधायो न, पाकिस्तान जी माना रैंक नंबर फर्स्ट आहे। पर दुनिया जे हिसाब सां पहिरियों असां माना 3 पोज़ीशन ते हुयासीं। पर हाणे जेकी लेटेस्ट IDF जी डेटा आई न, उन जे अंदरि असां माना जेको न हिकिड़ो स्टेप पोइ ते आया आहियूं, मतिलबु नंबर 4 ते आया आहियूं। ठीकु आहे न। इन जो माना कारण शायदि इहो बि आहे त हाणे थोरी सी अवेयरनेस अची वई आहे माण्हुनि में। ठीकु आहे न। जॾहिं खां वठी नयूं ट्रीटमेंट मॉडलिटीज़ अची वियूं आहिनि मार्केट जे अंदरि ऐं माण्हू कुझु जीअं हाणे असल तव्हांखे ख़बर अथव त मोटापे जे करे ई सारी सभु शयूं माना जेको आहे न जनमु वठंदियूं आहिनि। त जीअं अॼुकल्ह मतिलबु GLP जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे आयूं आहिनि त माण्हू इलाही हाणे खां ई वठणु शुरू करे ॾिनियूं आहिनि। त जीअं हुनखे माना डायबिटीज़ में थियण में माना जेको आहे न मतिलबु इलाही माण्हू प्री डायबिटीज़ जेके न रिवर्स बि पंहिंजी डायबिटीज़ करे विया आहिनि न। त शायदि इहो बि सबबु आहे त माण्हू में थोरी सी ओरिएंटेशन अची वई आहे ऐं माण्हू पंहिंजो जेको आहे न हाणे मतिलबु ख़्यालु रखनि था पिया। हुनखे लॻो आहे त हीअ बि जेकी डायबिटीज़ आहे इहा हिकिड़ी मतिलबु जेको आहे न जेके तव्हां चओ न उन मैग्नेट आहे। ठीकु आहे न। चकमक हिकु दफ़ो तव्हां फिट कयो पंहिंजी बॉडी जे अंदरि न, पोइ सभिनी शयुनि खे मतिलबु जो न त जीअं फिरोज़ महर साहिबु जो न यूरोलॉजिस्ट आहिनि, किडनीज़ आहिनि, किडनीज़ खे बि माना जेको आहे न पाण ॾिसे के थो, हार्ट आहे, माना खोड़ सारी जेके बि माना असांजा वाइटल ऑर्गन्स आहिनि न, बिकॉज ऑफ द डायबिटीज़ जो न दे ऑल इन्वॉल्व जो न उन जे करे माना पेशेंट्स माना खोड़ सारी माना ब्लड प्रेशर जो थी थो वञे न, जो
फ़ालिज थी सघे थो उनखे Oh my ठीकु आहे न इन जे करे ई जेको आहे न मतिलबु जेकॾहिं असां चाहियूं त पंहिंजी सभु शयुनि खे कंट्रोल करे सघूं था बसि थोरा सा पंहिंजा माना पाण ते कंट्रोल कयो माण्हू ऐं जेको आहे न सेल्फ मेडिकेशन खां बचे त अगरि डायबिटीज़ थिए थी डॉक्टर ॾे पंहिंजे स्पेशलिटी वारे डॉक्टर ॾे वञनि असां ईअं जीपीज़ खे असां उहो नथा कयूं डिग्रेड त उहे सुठा डॉक्टर्स न आहिनि MBBS डॉक्टर्स हूंदा आहिनि पर उहे शायदि थारोली सभु शयूं ॾिसंदा आहिनि त इन करे माना जंहिंजी फील्ड आहे माण्हू जीअं हाणे फ़र्ज़ु करो मां मतिलबु जे न डायबिटोलॉजिस्ट आहियां न पर मूंखे वटि जेकॾहिं कोई असां बि किडनीज़ डिज़ीज़ ॾिसंदा आहियूं पर असांजो माना फ़र्ज़ु आहे जेके उनखे माना थोरी वधीक एडवांस थी विया आहिनि असांखे यूरोलॉजिस्ट रिफर करणु खपे यानी कि जेको जंहिंजो स्पेशलिस्ट आहे त हा उनखे ॾेखारणु खपे जेको आहे न माना ईअं न चए त न भई हे बि आयो त जेको आहे न बसि असां ई ॾिसूं उनखे जी जी त हर माण्हूअ खे माना घुरणु खपे त जंहिंखे घुरिजणु खपे त जंहिंजी फील्ड आहे उन ॾे वञे हाणे जेको थायराइड आहे मूं वटि खोड़ सारा थायराइड जा बि पेशेंट्स ईंदा आहिनि छो जो मां एज़ ए एंडोक्रोनोलॉजिस्ट प्रैक्टिस कंदो आहियां त इलाही बिलीव कयो त माना GPs जे ग़लति मेडिकेशन उनखे माना जेको हाइपरथायराइडिज़म आहे जी जी उनखे जेका मेडिसिन खपे उहो हाइपो वारी ॾेई छॾींदा आहिनि हाइपो वारी खे वरी हाइपरथायराइड वारी ॾेई छॾींदा आहिनि त पेशेंट जेको आहे न माना मिक्सअप जेको आहे थी वेंदो आहे न त इन करे मेडिकेशन उहा उनखे सही न सूट कंदी आहे त जंहिंजी फील्ड आहे उन ॾे माण्हू जेको आहे न वञे बसि हाणे इहो आहे दुआ कयो त हाणे डायबिटीज़ जी दुनिया में असां 5 ते 6 ते 7 ते अचूं सही आहे न त माना जेकॾहिं इहे असां डायबिटीज़ खे जीअं पोइते कंदा वेंदासीं त असांजी माना क़ौम मां इहे बीमारियूं वग़ैरह ऐं हिकिड़ी हेल्दी क़ौम जीअं माना अचे त कुझु करे सघूं छो जो बीमारीअ में माण्हू जेको आहे न दे ऑल पेशेंट्स बिकम हेल्पलेस टू डू द एनीथिंग न घर में वेठो हुजे उहो हिकिड़ो सिर्फ़ु हिकु पाण बीमार न आहे सॼो कुंबो बीमार आहे सॼो कुंबो घर बीमार आहे त हुनजा घर वारा जेके ॿिया बि जॉब्स कनि था पिया उहे वीचारा चवनि था त माना ॼण कंहिंजी वाइफ जेका आहे न मतिलबु उहा माना जॉब थी करे पई हाणे घर में पंहिंजे हस्बैंड खे ॾिसे हुनजी माना इंसुलिन खे ॾिसे दवाउनि खे ॾिसे या पंहिंजे ऑफिस में जेको आहे न हुनखे ॾिसे त बहरहाल माण्हुनि खे जेको आहे न थोरो पंहिंजी बीमारी जे हवाले सां सोचणु खपे ऐं त जीअं माना बोझ न बणिजनि कंहिंजे मथां ऐं जेको आहे न बसि असांजो हमेशह हिते ईंदा ई आहियूं त नयूं नयूं शयूं पेशेंट्स खे ॿुधायूं नई मेडिकेशन उनजे लाइ असां अवेयरनेस ॾियूं आगाही ॾियूं त जीअं पंहिंजी जेको आहे न बीमारियूं वग़ैरह खां जो आहे न कॉम्प्लिकेशन असल चे डायबिटीज़ माना हिकु दफ़ो थिए थी न इशू छा हूंदा आहे कॉम्प्लिकेशन्स ठीकु आहे कॉम्प्लिकेशन्स खे असांखे बचाइणो आहे न माना कॉम्प्लिकेशन्स जी मेन माना डायबिटीज़ तव्हांखे ख़बर आहे रेटिनोपैथी आहे अखियूं न्यूरोपैथी आहे तव्हांजो माना पेर हथ पेर सुन थी वेंदा आहिनि इवन कॾहिं कॾहिं त पेर माना एतिरो माना सुन थी वेंदा आहिनि उनखे माना इवन असां कोइटा में ॾिठो आहे त पेशेंट्स माना जेकॾहिं सुता पिया हूंदा न त माना हीटर हणाए छॾींदा आहिनि पेरनि जे अॻियां न त सुबुह ते हुनजा पेर सड़िया पिया हूंदा आहिनि छो जो हुनखे माना सुनपन एॾो हूंदो आहे त हुनखे ख़बर ई न पवंदी आहे त भई असांजा पेर माना जेको आहे न सड़नि था पिया उहे माना न्यूरोपैथी आहे उन खां बाद में जेको आहे न वरी नेफ्रोपैथी गुर्दा माना ख़राबु थी वेंदा आहिनि ठीकु आहे न डॉक्टर साहिब उन ते एलोबरेट कंदा सही आहे न त उहे मेन जेके आहिनि प्लस डायबिटिक फुट आहे डायबिटिक फुट में जेकॾहिं नर्व सप्लाई माना तव्हांजी बंदि थी वेंदी सही आहे न त इन करे ज़ख़म तव्हां अक्सर ॾिठो हूंदो न मरीज़ चवंदा साईं असांखे माना शुगर आहे हा ज़ख़म सही न थियो दैट इज़ बिकॉज ऑफ न्यूरोपैथी दिस इज़ द वन ऑफ द कॉम्प्लिकेशन ऑफ द डायबिटीज़ ठीकु आहे न उन में छोकिरी मोहताजी थी वञे त आख़िर में छा आहे त एम्पुटेशन करणी पवंदी आहे असांखे पेशेंट पंहिंजा जेके आहिनि जेकॾहिं गैंग्रीन थी वई इलाही चवंदा असां हिकिड़ो अंगूठो इन्वॉल्व थी वियो आहे त हाणे हिनखे असां न कटाईंदे न कटाईंदे त सॼो पंजो अची वेंदो उहो पंजो न कटाईंदो सॼो पेर पूरो आख़िर ते टंग बि सॼी कटणी पवंदी आहे न इन खां सुठो आहे त तव्हां पंहिंजी जेको आहे न मेडिकेशन सही वठनि ऐं उनखां अलावा जेको आहे न पंहिंजी प्रॉपर डाइट माना डाइट जो मेन रोल हूंदो आहे जो न डायबिटिक पेशेंट्स में इलाही असांजी पुफी मरोम चवंदी हुई त असां चवंदा पुफी थोरी परहेज़ करे चवंदी न खाई पी भरी अञा ताईं हले थो पियो त पोइ उहो वीचारी शुगर में जेको आहे न त पोइ ईअं खाई पी हली वई दुनिया मां सही आहे न त भाई तव्हांखे अञा वधीक जी सघो था चवंदा भई ज़िंदगी जेको आहे न एतिरी हुई भई ईअं न आहे ठीकु आहे न तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो ऐं तव्हां पंहिंजी मेडिकेशन टाइम ते वठो जेकी असां डाइट सजेस्ट कंदा आहियूं तव्हां उनखे फॉलो कयो त तव्हांखे इलाही मसइला मसाइल जेको तव्हांजा ख़तमु थी सघनि था पिया बिल्कुलु ऐं जीअं असां वटि शुगर जा पेशेंट वधी विया आहिनि ईअं ई असीं डॉक्टर फ़िरोज़ महर साहिब खां पुछंदासीं त असां वटि छा गुर्दनि जा किडनीज़ जा पेशेंट बि वधी विया आहिनि रेशो केतिरो आहे हिन वक़्तु हा बिल्कुलु वधंदा रहनि था उनजो सबबु इहो आहे त जेको पब्लिक हेल्थ अवेयरनेस आहे उहा घटि आहे इवन डायबिटीज़ बि असीं ॻाल्हायूं था त सुन थी वियो या एम्पुटेशन या ट्रीटमेंट ते ॻाल्हायूं था
ऐं डायबिटीज़ बि त प्रिवेंटेबल डिज़ीज़ आहे। जी इन करे जेको पब्लिक हेल्थ अवेयरनेस उन में घणी हूंदी त असांजो गोल सेट करणु खपे न। त डायबिटीज़ जी ट्रीटमेंट त अची वियूं आहिनि, पर गोल असांजे पहिरियां हाणे इहो हुअणु खपे त डायबिटीज़ थिए ई न, थिए ई न। हाणे रिसर्च जी बि ज़रूरत आहे सही सां। मां त इहो बि ॾिसणु खपे त छा शहरनि में वधीक डायबिटीज़ आहे या ॿाहिराड़ी में बि आहे, इन ते बि हिकिड़ो रिसर्च थियणु खपे। ऐं जेकॾहिं इहा अवेयरनेस असां जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई त खाइण पीअण में एहतियात कयूं असां त डायबिटीज़ थिए ई न। जी हिकिड़ी लीथल डिज़ीज़ आहे ऐं काफ़ी सारियूं बीमारियूं तव्हांखे करे थी पई। एज घटिजी थी वञे या जेसि ताईं माण्हू रहे थो प्रॉपर जेकॾहिं ट्रीटमेंट नथो वठे। हिकिड़ो रिसर्च हिकिड़ी मूं कई, नॉन कंप्लायंस ऑफ ड्रग्स, यानी को डायबिटीज़ जो मरीज़ आहे या कंहिं बि शइ जो मरीज़ आहे या ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, हाणे उन जी दवा खाइणी थी पए। नॉन कंप्लायंस इहा थिए थी उहो रेगुलरली खाए कोन थो मेडिसिन, या डायबिटीज़ में जेके कॉम्प्लिकेशन साईं ॿुधायूं त अक्सर विसरियो वञे माण्हू खां। त इन ते बि हिकिड़ी मूं रिसर्च कई त छा सबबु आहे। त अहिड़ी तरह किडनी डिज़ीज़ बि जेके आहिनि उन में डायबिटीज़, हाइपरटेंशन, बि किडनी डिज़ीज़ कराईंदियूं आहिनि। ऐं खाइण पीअण जो एतिरा साफ़ु पाणी जेकॾहिं नथो पीए माण्हू त उहो किडनी डिज़ीज़ में, स्टोन डिज़ीज़ में चेंज थी सघे थो पियो। सही। त इन्हनि सभिनी शयुनि जे एहतियात करण सां माण्हू ओवरऑल डिज़ीज़ खां बचे थो पियो। त अहिड़ी तरह असां वटि रेशो वधनि था पिया। अच्छा, यानी किडनी डिज़ीज़ में बि स्टोन सां बि घणा पेशेंट अचनि था पिया ऐं इन्फेक्शन सां घणा अचनि था पिया। त इहे सभु उहे शयूं आहिनि जेके प्रिवेंटेबल आहिनि। कुझु त हूंदो आहे जेनेटिकल या हेरिडिटरी काज़िस हूंदा आहिनि, पर उनजी बि जेकॾहिं अवेयरनेस हुजे नंढे हूंदे खां तव्हांजे फोर फादर्स में फादर्स में हीअ शइ हुई, तव्हां कहिड़ा एहतियात वठो त तव्हां में स्टोन न थिए, या किडनी जूं या यूरिनरी ट्रैक जूं ॿियूं डिज़ीज़ जेके प्रिवेंटेबल आहिनि उहे न थियण। इन्हनि शयुनि जी तमामु ज़रूरत आहे। असांखे इन ते तमामु सुठो कमु करिणो पवंदो, तॾहिं ई असांजो इंडेक्स घटिबो। यानी डायबिटीज़ में हींअर टॉप 4 में आहियूं त उन में अञा वधीक घटिबो जेसिताईं असां प्रिवेंटिव मेडिसिन ते कमु न कंदासीं। सही। त इहो वक़्तु आहे हींअर त असां हुन प्रिवेंशन ते कमु कयूं, जंहिंमां किडनी डिज़ीज़ बि घटिबियूं ऐं ब्लड प्रेशर जूं डिज़ीज़ बि घटिबियूं। रिसेंटली जेको हींअर रिसेंट गाइडलाइंस आहिनि जी डायबिटीज़ जे हिसाब सां, पहिरियां इहो हूंदो त HbA1c घटायो या शुगर घटायो। ऐं डायबिटीज़ जो मसइलो छा आहे त लैंड थी करे कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़ या किडनी डिज़ीज़ सां। हींअर जेको रिसेंट गोल आहे, रिसेंट गाइडलाइंस जेके आयूं आहिनि उन में ट्रीटमेंट हुननि चेंज कई, जेको कॉम्बिनेशन थेरेपी ॾियनि था पिया। त यानी कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़ ऐं किडनी डिज़ीज़ खां बि बचाइणो, इहो गोल सेट करे सही। तव्हांखे डायबिटिक पेशेंट खे ट्रीट करिणो पवंदो। ऐं उन में GLTP2 जेको SGLT2 इनहिबिटर्स SGLT उहे बि अची विया आहिनि। त इहो इन सिलसिले जी कड़ी आहे त सिर्फ़ु ठीकु आहे गोल शुगर घटि करण बि आहे, पर अहिड़ी ट्रीटमेंट ते असां कॉम्बिनेशन थेरेपी ते रखूं जीअं कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़िस या किडनी डिज़ीज़िस न थियनि। माण्हू तव्हां सवेर ॻाल्हि कई न जल्दी अॼुकल्ह भला छा मसइलो आहे, अर्ली एज में मरनि था पिया। अर्ली एज, बिल्कुलु घटि उमिरि में। जी उहा वजह आहे कंहिंखे ॾिसो डायबिटीज़ ट्रीटेबल आहे न, जी उन सां गॾोगॾु प्रिवेंशन जी जीअं साईं चयो त जेका असां उनखे मशवरो ॾियूं था उहो तव्हां जेको आहे उन डाइट जी गाइडलाइन ते हलो, वॉक कयो। पर माइंड में इहो बि रखणु खपे जीअं डायबिटीज़ जेके क्रोनिक काफ़ी सालनि खां डायबिटीज़ आहे उहो वक़्त सां गॾु कार्डियोवैस्कुलर स्टडी पंहिंजी ज़रूरु कराइनि। ठीकु। छाकाणि जो जे डायबिटीज़ आहे या हाइपरटेंशन आहे त एथरोस्क्लेरोसिस थींदी ई थींदी, तव्हांजूं आर्टरीज़ नेरो थींदियूं, यानी जीअं एज वधंदी त ओतिरो ब्लड फ्लो तव्हांजो घटिबो। ठीकु। ऐं का कार्डियक डिज़ीज़ या किडनी डिज़ीज़ तव्हांखे थींदियूं। त वक़्त सां गॾु इहो चेकअप ज़रूरी आहे। अॼुकल्ह त कार्डियोवैस्कुलर माशाल्लाह सिंध गवर्नमेंट एतिरा सारा सुठा एफर्ट्स था आहिनि, कमु तमामु सुठो पियो कनि। जेके ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज़ आहे, अहिड़ी बि स्टडी आहे जेके तव्हां कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़ आहे या न आहे जी उहो बि तव्हांखे ॿुधाईंदा। हाणे तव्हांखे कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़ आहे त उन जी मेडिसिन ई थींदी, त उहा बि जेके टाइम ते वरिती वेंदी त ॾिसो न एज बि वधी सघे थी ऐं कॉम्प्लिकेशन्स खां माण्हू बची बि सघे थो। बिल्कुलु तव्हां सही चयो। ऐं हर ऑर्गन जी आई थिंक अॼुकल्ह इंफॉर्मेशन ऐं उन जे बारे में
खोड़ सारियूं आगाहियूं ॾिनियूं पियूं वञनि, गवर्नमेंट हुजे या वरी आम जेके असांजूं NGOs कमु कनि थियूं, या वरी असांजे हथ में हिकिड़ो वॾो गैजेट मोबाइल आहे जंहिंमें असीं पाण ॾिसी सघूं था त असां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि, कीअं अटैक करे सघनि थियूं। जीअं असीं शुगर जी ॻाल्हि कयूं पिया, शुगर ट्रीटेबल त आहे पर ख़तमु थियण जी न आहे डॉक्टर साहब। अच्छा, हिकिड़ी इन तव्हांजो मां जवाबु मां ॾींदुसि, पर मर साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त जीअं थोरी रिसर्च हुजणु खपे त माना ॻोठनि में छा डायबिटीज़ जो रेशो आहे या माना शहर में माना रेशो आहे। ऐं लास्ट हाणे IDF बैंकॉक वियो हुउसि, उते ओबेसिटी जे हवाले सां असां डिस्कस माना हिकिड़ो ऑथर हुयो जेको माना लेक्चर ॾिए पियो, त उन खां बि इहो सुवालु पुछो त भई ठीकु आहे जॾहिं ॻोठनि में त एॾी जीअं पॉवर्टी आहे न, गुरबत आहे, ठीकु आहे न, उते त मोटापो न हुजणु खपे न। शहरनि में त माण्हू माना जेको आहे न कल्चर आहे, जंक फूड आहे, ठीकु आहे न, माण्हू ॿाहिरि होटलिंग आहे, त माना ॻोठनि में एतिरी जेको आहे न मोटापो माना छो आहे या डायबिटीज़ छो थी थिए। त उन जो इहो हुयो त अॼुकल्ह त ॻोठनि में बि माना जेको आहे न इहे फूड पांडा इहे सभु स्टार्ट थी चुका आहिनि, ठीकु आहे न। उते बि माना नया नया जेके स्पॉट्स ठही विया आहिनि, घर में वॾे अचनि था। प्लस उते माण्हू जेकॾहिं 3 रोटियूं रुखियूं खाए त छा सां थो खाए, खंड सां थो खाए, ठीकु आहे न। ऐं इन खां अलावा गुड़ जी जीअं मिठाई हूंदी आहे, माना उहे तूं यूज़ करे, तव्हांखे ख़बर आहे जेतिरो बि स्वीटनेस तव्हां जेतिरो वधीक वठो, उहो अल्टीमेटली कन्वर्टेड इनटू जो न माना हिन में चर्बी में अची वेंदो तव्हांजी माना उहो शुगर जमा थींदी वञे थी, फैट्स जमा थींदो वञे थो न, पोइ रिज़ल्टिंग जो न ओबेसिटी थी वञे थी पई। ओबेसिटी थी वञे थी त वरी फॉलोड बाय डायबिटीज़, सही आहे न। त तव्हांजो जेको ॿियो सुवालु हुयो त माना जेको आहे त माना जेको ख़तमु छो नथी थिए, शुगर ट्रीटेबल आहे पर ख़तमु नथी थिए, ख़तमु उन जा जेके न इहे ई सबबु आहिनि त माण्हू उनखे जेको सीरियस नथा वठनि, ठीकु आहे न। माना अलाह करे को अहिड़ी माना जेको आहे न हाणे जीअं अचनि त या त ट्रांसप्लांटेशन था पंहिंजी जेको आहे न करायो जो पेनक्रियास या, पर इहे सभु शयूं जेके आहिनि स्टेम सेल्स थेरापीज़ अची वञनि थियूं डायबिटीज़ जे हवाले सां, इहे सभु शयूं असांजी जेका पब्लिक आहे न, पॉपुलेशन आहे न, माना बियॉन्ड द रीच आहे। वी कैन नॉट अफोर्ड दीज थेरापीज़ न, मतिलबु इवन माना ॾिसो नंढी जीअं तव्हां जेकॾहिं कोई GLP आहे, वज़न घटि करण जी इंजेक्शन अची वियूं आहिनि, हफ़्ते में तव्हां हिकिड़ो दफ़ो लॻो। हाणे त माना इलाही सस्तियूं बि कंपनी माना करे छॾियूं आहिनि, त इवन 4000-5000 रुपए जी थेरापी महीने में उहा बि पेशेंट वठण लाइ जेको चवंदा साईं एतिरो असां काॾा माना अफोर्ड करे सघंदासीं। हालांकि उहे ई इंजेक्शन्स पहिरियों 3000 महीने में माना थेरापी में ॾींदी हुई, हाणे 5000 ते बि आहिनि, त बि उहे पेशेंट चवनि था असां जेको नथा माना अफोर्ड करे सघूं। जेसीं ताईं सीरियस न थींदा पंहिंजी बीमारी सां, इहा बीमारी जेको आहे न माना तव्हांजी शुगर कंट्रोल में हुजे, जीअं मर साहब चयो त पहिरियों माना असांखे पाण दिलि खे बि अॻे इहो हूंदो हुयो कॉन्सेप्ट त भई HbA1c तव्हांजी जेको आहे न बिलो 7 हुजे, माना 6 हुजे, तव्हांखे माना प्रिवेंशन जेके कॉम्प्लिकेशन्स न थींदियूं। पर असांखे हाणे सिर्फ़ु शुगर खे ई न ॾिसणो, तव्हांजे ॿियनि ऑर्गन्स खे बि ॾिसणो आहे, दिलि खे बि ॾिसणो आहे, गुर्दनि खे बि ॾिसणो आहे, तव्हांजे पेरनि खे बि ॾिसणो आहे, सॼी स्किन खे ॾिसणो आहे। सभिनी शयुनि खे तव्हां ॾिसंदा त पोइ जेको आहे न तव्हांजी माना इहे सभु शयूं माना तव्हांजी इहे सभु शयूं आहिनि, इहे शयूं तव्हांखे डायबिटीज़ आहे ई न। तव्हांजी 6 अचे थी, 6.5 HbA1c अचे थी, हार्ट तव्हांजी सही आहे, गुर्दा तव्हांजा सही आहिनि, त बसि हिकिड़ो लेबल लॻी वियो आहे त भई हिनखे शुगर आहे, पर एक्चुअली दे आर हेल्दी पीपल न, ठीकु आहे न, जेकॾहिं माना परहेज़ कनि था ऐं पंहिंजो ख़्यालु रखनि था। ऐं उन खां पोइ असीं ड्रग्स वग़ैरह छॾे ॾियूं खाइणु, ऐं जेकी टैबलेट्स वग़ैरह डॉक्टर ॾींदा आहिनि टाइम टू टाइम, या इंसुलिन ताईं न पहुचूं अगरि त पोइ असीं ड्रग्स छॾे ॾियूं। तव्हां ॾिसो माना हाणे जीअं अॼुकल्ह जेके इंजेक्शन अचनि थियूं न, असांजी वज़न घटायूं 15 kg घटिजी वियो, उन खां पोइ असां सभु कुझु खाई था सघूं। अरे भाई त सभु कुझु ईअं न चयो न त असां सभु कुझु खाई था सघूं या सभु कुझु करे था सघूं, सही आहे न। तव्हां हाणे लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन कयो न पंहिंजी। हिकिड़ो माण्हू आहे 100 kg जो आहे न, हाणे हलण खां हलाक आहे, चए थो मूंखे बसि मोहलत मिले त मां 10 kg पंहिंजो घटायां त मां थोरो हली सघां न। हाणे त 15 kg 20 kg घटिजी वियो इंजेक्शन जे करे, त हाणे त तव्हां पाण पंहिंजी लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन कयो न। तव्हांजी डायबिटीज़ बिलीव कयो, खोड़ सारा मुंहिंजा पेशेंट्स आहिनि जिन जी शुगर माना रिवर्स थी वई आहे इन वज़न घटाइण जे करे। तव्हां पंहिंजी बॉडी जो सिर्फ़ु 7 to 10% वज़न घटायो, तव्हांजी शुगर टाइप 2 जो रिवर्स बि थी सघे थी पई, ठीकु आहे न। पर उनजे लाइ थोरा कशाला जो न उहो करणा पवंदा, सभु मिठियूं शयूं, सभु जेके दुनिया जी शयूं आहिनि तव्हांखे छॾियूं पवंदियूं। तव्हांजी लाइफ ॾाढी माना जेको आहे न हिकु त अनमोल आहे, ऐं जेकॾहिं बीमारियुनि सां थी गॾु हले त उहा लाइफ न आहे माना जेको आहे न, मतिलबु मिज़रेबल ज़िंदगी थी वञे हुनजी। चयो पिया न त इहो ख़तमु छो नथी थी सघे जी, का बि डिज़ीज़ आहे जेकॾहिं अर्ली डायग्नोसिस आहे न, असांजो सिस्टम एतिरो स्ट्रॉन्ग करणु खपे। पेशेंट आमतौर ते नंढनि शहरनि में या इवन
हिन वॾे शहर में बि जेको लोअर मिडिल क्लास आहे पहिरियां GP वटि वञे थो पियो। अर्ली डायग्नोसिस असां वटि नथी थिए काफ़ी डिज़ीज़ जेके आहिनि, पोइ अहिड़ी स्टेज में अचे थो जेका डिज़ीज़ डेवलप थी वञे थी पई, ठीकु, जेका रिवर्स जी पोज़ीशन में नथी अचे, त पोइ उनखे ट्रीटमेंट तरक़ी पियो। साईं मूंसां मुतफ़िक़ हूंदा त जेकॾहिं अर्ली डायग्नोसिस शुरू में ई तव्हां डायबिटीज़ खे पकड़ियो त उहा रिवर्स थी सघे थी। त मां सावईन खे इहो बि चवंदुसि त बाबा तव्हां ख़बर हुअणु खपे त डायबिटीज़ साईं साइंस ऐं सिम्टम्स जी ख़बर हुअणु खपे। तव्हांखे थकावट थिए थी, घणी सही। उञ लॻे थी पई, तव्हांजो वज़न किरियो आहे, पेशाब बार बार अचे थो पियो ऐं फटीक रहे थी पई बॉडी, इहे निशानियूं आहिनि शुगर जूं। आम तौर ते माण्हू आम इंसान आम ब्रेन सां सोचे न हीउ छो पियो थिए मूं में, इहे छो पियो थिए, बिल्कुलु। त उहो क्वेश्चन करे न। वरी ॻाल्हि उते ई अची वञे थी त हा। अवेयरनेस असां में न तव्हां आहे। क्वेश्चन कयो पंहिंजे डॉक्टर खां, सर मूंखे हीअ आहे, ऐं उन डॉक्टर जो फर्ज़ु आहे त बाबा हीअ शइ आहे त हीअ इन्वेस्टिगेट करे ऐं अर्ली डायग्नोसिस थी वञे त उनखे पोइ लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन सां बि सही थी सघंदियूं शयूं, ऐं तव्हां डायबिटीज़ बि रिवर्स थी सघे थी पई। बहितरीन तव्हां ॻाल्हि कई त डायबिटीज़ रिवर्स थी सघे थी। ॿियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके रिवर्स थी सघनि थियूं, पुछंदासीं डॉक्टर्स खां। वठंदासीं नाज़े नंढड़ो ब्रेक, केॾा न वञो, वरी वापसि था अचूं असीं मॉर्निंग विथ आवाज़ में। नाज़रीन, हिकु बार ॿीहर भली कार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असां चयो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ TV ते। असां सां गॾु डॉक्टर्स मौजूदु आहिनि ऐं जॾहिं ॻाल्हि हले शुगर जी ऐं ॻाल्हि हले किडनीज़ जी त असांखे गौर सां ॿुधणु खपे, छो त असांजा इहे मेन ऑर्गन आहिनि। किडनी जेकी आहे त असांजी मेन ऑर्गन आहे ऐं हितां ई डिज़ीज़िस शुरू थियनि थियूं त ॿियनि ऑर्गन्स ताईं बि हली वञनि थियूं। डॉक्टर साहिबु, जॾहिं बि असीं किडनी जी ॻाल्हि कंदा आहियूं, किडनी में सिर्फ़ु असांखे स्टोन जो ई ख़्यालु छो ईंदो आहे त किडनी में सिर्फ़ु स्टोन थी सघे थो? किडनी ॻरी बि त सघे थी, या वरी किडनी में ॿियूं कहिड़ियूं अहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं जिन खे डिस्क्राइब करणु हिन वक़्तु ज़रूरी आहे? हा बिल्कुलु, किडनी जी साइज़ तमामु घटिजी वेंदी आहे जी। उन में बि जेको आहे प्रीरिनल कॉज यानी सिस्टमिक को डिज़ीज़ आहे, जीअं डायबिटीज़ बि थी सघे थी, हाइपरटेंशन बि थी सघे थो, ॿियूं सिस्टमिक के डिज़ीज़ आहिनि जंहिंजो ट्रीटमेंट नथो थिए, उन में किडनी सुकिड़िजी वेंदी आहे ऐं डेफिनेटली पोइ रीनल फंक्शन में कॉम्प्रोमाइज़ थींदो आहे। ऐं उन खां अलावा ॿियूं बि खोड़ सारियूं बीमारियूं आहिनि गुर्दे जूं। असल में असांखे जेको ॾेखारियो वञे न सिर्फ़ु पथरी सिर्फ़ु ॾेखारी वञे थी, हाईलाइट कई वेंदी आहे। गुर्दे जा इन्फेक्शन काफ़ी थींदा आहिनि। ॿियो जेकॾहिं डायबिटिक आहे त उन में डायबिटीज़ जे करे बि जेको आहे सो ग्लोमेरुलनेफ्राइटिस थी सघे थी ऐं किडनी जेको काफ़ी सारियूं ॿियूं बीमारियूं बि थी सघनि थियूं। त सिस्टमिक डिज़ीज़ जेके आहे न, शुगर, ब्लड प्रेशर, इन जो टाइम ते डायग्नोसिस ऐं प्रॉपर मैनेजमेंट थियणु गुर्दे खे सेहतमंद रखे थो। प्लस पाणी जो सही इस्तेमालु, सुठो इस्तेमालु हुअणु खपे। साफ़ु सुथिरो पाणी पीओ, 12 गिलास पीअणु खपनि घटि में घटि डेली, त उहो गुर्दे खे वॉश करे थो पियो ऐं गुर्दनि खे हेल्दी रखे थो पियो। त असांखे ज़रूरी आहे त का बि तकलीफ़ जीअं महसूसु करे थो चेंज पंहिंजी बॉडी में, इंसानु जी पंहिंजे डॉक्टर सां राब्तो करे ऐं तशख़ीस कराए। सिर्फ़ु इहो न त हा बाबा बसि सुई हणी छॾी, न, हीअ जो चेंज महसूसु कयो था इन जो सबबु छा आहे? जी ट्रीट द काज़। जी जे सबब जे करे इहा तकलीफ़ आहे उन सबब खे ठीकु करणु खपे। त टाइमली जेकॾहिं उहो ठीकु थींदो त अॻियां हली बॉडी में जेको आहे ॿिए जे हेॾा सारा ऑर्गन्स आहिनि, सम्झो त इंजणी आहे अंदरि, जी त असीं कुझु बि का बि दवा खाऊं था या ॿियो कुझु बि, सिर्फ़ु एतिरो सोचियो त असां का बि शइ खाऊं था अंदरि वञे थी पई, अंदरि तव्हांजे बॉडी में वञे थी, उनजा इफेक्ट्स हूंदा आहिनि, उनजा हेज़ार्डस ख़तरनाक इफेक्ट्स हूंदा आहिनि तव्हांजी बॉडी ते। जीअं ज़हर को खाईंदो आहे मरी वेंदो आहे न माण्हू, सही। अहिड़नि खाधा बि जेके आहिनि जेके पॉइज़नस थियनि था पिया, पॉइज़नस इन सेंस के अॻियां हली करे तव्हांखे इन्हनि बीमारियुनि में जेको आहे न मुब्तला कनि था। त सिर्फ़ु इहो सोचो त हीअ जेको असां खाऊं था त असांजे अंदरि जेको आहे पंहिंजो फेस खे असां मेंटेन था रखूं, साफ़ु था रखूं, कपिड़ा साफ़ु सुथिरा पायूं था पिया
ऐं जूतो वूतो पॉलिश कयूं था पिया, ईअं ई सोचो त अंदरि जेको जंहिंजे करे असां हलूं था पिया, अंदरि उहो जो केतिरो सिस्टम सही आहे। सही हूंदो त असीं हलंदासीं ऐं हेल्दी ज़िंदगी गुज़ारींदासीं। उनजो बि ओतिरो ई ख़्यालु करणु खपे। असां रोज़ शीशे में ॾिसूं था वाह वाह फस्ट क्लास, अहिड़ी तरह ॾिसो त अंदरि जेको आहे असांजो वाह वाह फस्ट क्लास हुअणु खपे। उहो केयर सां थींदो ऐं टाइम ते जेकॾहिं का तकलीफ़ थिए थी उनखे जेको आहे तशख़ीस कराए प्रॉपर ट्रीटमेंट प्रॉपर डॉक्टर वटि वञे त काफ़ी सारियुनि बीमारियुनि खां बची सघे थो, गुर्दे जी बीमारियुनि खां ई बची सघे थो। सही। डॉक्टर फिरोज़ साहब, जीअं तव्हां ॿुधायो त गुर्दे में बि खोड़ सारियूं बीमारियूं थी सघनि थियूं ऐं गुर्दे जो ॻरी वञणु, सफ़ा सुकड़जी वञणु ऐं खोड़ सारियूं ॿियूं जेके तव्हां ॿुधायूं। इन खां पहिरीं असीं जीपीज़ जी ॻाल्हि कई हुईसीं। जीपीज़ जे अगरि कोई बि वञे थो, कोई गुर्दे जी प्रॉब्लम खणी वञे थो या कुझु बि, इंजेक्शन ऐं टैबलेट जेकी फ़ौरन सां पेशेंट खाइनि था, नुक़सानु केतिरो आहे? हा, हिकु त मां चवंदुमि त असां दोस्त जीपीज़ बि इलाही सुठो कमु कनि था पिया ऐं ॿराड़ी में फैसिलिटीज़ न आहिनि, बहरहाल उनखे बि शाबस आहे कनि था पिया। पर असांखे जेको आहे न दुनिया सां हींअर जेको लेटेस्ट मॉडर्न साइंस आहे, मेडिकल साइंस आहे, जी। उन हिसाब सां हलणो पवंदो। हाणे पेशेंट जेको आहे एतिरो एजुकेटेड न आहे। मूंखे यादि आहे हिकिड़ो पेशेंट मूं वटि आयो, हीअ तकलीफ़ आहे, चेल में सूरु आहे, हीअ आहे। जॾहिं जनरली असां ॾिसंदा हुआसीं, मूं हुनखे मेडिसिन लिखी ॾिनी, मां तव्हां हीअ खाओ। छो क्या डॉक्टर साहिबु तव्हां चेक त कोन कयो? जी, मतिलबु उहो जेको हथु लॻाए करे चेक करिणो हूंदो आहे। यानी उहो जो साईं दूरबीनी त लॻाए, हाणे हुनखे कीअं चेल ते दूरबीनी मां छा रखां? स्टेथोस्कोप ये वो रखते हैं। इन में शायदि कोएक्स जेके आहिनि न, उन्हनि बि काफ़ी सिस्टम ख़राबु कयो आहे। कोएक्स पंहिंजे मरीज़ खे हरू भरू अट्रैक्ट करण जे लाइ हाणे बैग ते बि स्टेथोस्कोप रखंदा आहिनि। हाणे जेके डिस्क आहिनि उन ते तव्हां मसइलो डिस्क जो प्रॉब्लम उते स्टेथोस्कोप, वाह वाह, हा देखिए ये त उन में जेको घटि एजुकेटेड आहे, नेसेसरी थी वई आहे स्टेथोस्कोप। अवेयरनेस, सॉरी ॿुधायां थो मार साहब, अवेयरनेस इहा थी वई आहे हिकिड़ो जीअं तव्हां कोई हर ॻाल्हि ॿुधाई न, उहो पेशेंट खे ॾिसे पोइ यकी ते ॾिसेसि, पोइ पेशेंट डॉक्टर खे वठो ईअं अचण जे असां ॾिसेसि पियो, छो ॾिसे छो थो, चई कन में त पाए न। त असांजे पाण ट्रेन जेके न ट्रेन सेटर थियणु खपे। ट्रेन सेटर पढ़ियलु लिखियलु माण्हू, पढ़ियलु लिखियलु डॉक्टर ई कंदा। इन करे कोएक्स डिग्रेड करिणो आहे उनखे, त कोएक्स वटि पेशेंट न वञे। हू त मरीज़ खे अट्रैक्ट करण जे लाइ उनजे बि राति जो घर हलिया वेंदा जीअं असांजे मरीज़ ठहे, पर मरीज़ जो खानो ख़राबु थिए थो बेसिकली उन इंजेक्शन ऐं टैबलेट सां। उन इंजेक्शन ऐं सूरु आहे, चलो ठीकु आहे, पेन आहे त ट्रीटमेंट हिकु त आहे, सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट थींदी आहे, पोइ ट्रीट द कॉज़ थींदी आहे। ऐं पेन किलर जी बि जेको सिर्फ़ु पेन किलर ते बि हिकिड़ी सेमिनार हुअणु खपे त पेन किलर्स जी क्लासिफिकेशन आहे ऐं कहिड़ा पेन किलर्स असांखे ॾियणु खपनि। ऐं रूटीनली ॾिसो त डाइक्लोफिनेक सोडियम जेके वोरेन आहे, वोल्ट्राल आहे, डाइक्लोरान आहे, इन जो तमामु घणो यूज़ थिए थो। हाणे इहे जेको आहे डेंजरस आहिनि किडनीज़ जे लाइ। उन मां हाणे आम माण्हू जेको लोअर मिडिल क्लास आहे, हाणे एतिरो अवेयर न आहे, एजुकेटेड न आहे, हुनखे जंहिं शइ मां रिलीफ मिले थो न, हू नेक्स्ट टाइम उहो डिमांड थो करे, सारी हू जेका इंजेक्शन तव्हां आई हुई बिल्कुलु सही, उहा तव्हां हणो। ऐं जेकॾहिं पढ़ियलु लिखियलु डॉक्टर आहे, ॿी थो वणे हुन में, हुनखे मज़ो नथो अचे, उहो त न सही न, पोइ मरीज़ ऐं डॉक्टर बि कुझु इहे चवंदा आहिनि मुंहिंजो मरीज़ लॉस थींदो, ॿिए दफ़े ईंदो कोन, त इन चकर में हू हणनि था पिया। पर उहा ई रिपीटेशन में उहा ई इंजेक्शन तव्हां हणंदा ऐं त उन सां डेफिनेटली किडनीज़ तव्हांजो डैमेज थींदो, स्टमक ते काफ़ी सारा असरु पवंदा। त इहे शयूं जेको आहे मूंखे यादि आहे, मां शुरू में डॉक्टर थियासीं घर में ई, यानी एतिरो ट्रेंड सेट हुयो त मुंहिंजी मदर आई बुखार इंजेक्शन खां सां लहंदो कोन, बाबा इहो कीअं इंजेक्शन सां, ऐं उन्हनि खे रिहेबिलिटेट करण मूंखे टाइम लॻो, पर बिल आख़िर मां कामयाबु थी वियुसि। ऐं पोइ उन्हनि बि यादि हुओ पेनाडोल खाइणी आहे, ऐं बुखार इंजेक्शन, ऐं जी क्लिनिक ते वेंदो कहिड़ी इंजेक्शन हणंदा हुआसीं, पहिरियां बि डिस्कस थियो आहे त स्टीरॉइड वॉरेन ख़ासि करे मिक्स करे जेको आहे न उहो बसि लॻाए छॾींदा आहिनि, कॉकटेल ठाहे जी। त उहो कॉकटेल जेको न केतिरो डैमेज थो करे तव्हांखे, ईयर्स ताईं लॻे थो, त उन मां बि शुगर सिर्फ़ु स्टीरॉइड मां बि थी सघे थी पई, ॿिया ऑर्गन्स डैमेज थियनि था, तव्हांजी हेल्थ ते एतिरो सारो इफेक्ट थिए थो, तव्हांजी लाइफ एवरेज घटिजे थी पई,
ॿियनि कॉम्प्लिकेशन में लैंड करे थो माण्हू ॾचे में अची थो वञे। अॼुकल्ह जे दौर में एतिरी महांगाई आहे काफ़ी त माण्हू अफोर्ड नथा करे सघनि मेडिकेशन में। जी ऐं इहा वॾी बदकिस्मती आहे त कंहिंखे तकलीफ़ जो आहे मेडिसिन लिखो त उहो अफोर्ड न करे सघे। बिल्कुलु बहरहाल सरकार असांजी इन ते कमु करे थी पई ऐं मेडिसिन्स तक़रीबन सरकारी हॉस्पिटल में असां प्रोवाइड कयूं था पिया। पर जीअं ॿराड़ी वारा परे परे जा इलाइक़ा आहिनि उते जेको आहे सो जेकर फ्रीली अवेलेबल न आहे माण्हू खे त कॉस्टली उहा मेडिसिन पए थी उहा वठणी पवंदी। बिल्कुलु त बहितर इहो आहे त तव्हां ॾिसो तव्हां तकलीफ़ आहे सूरु आहे हर वक़्तु इंजेक्शन छो बाबा हुनखे छो थो सूरु पए मूंखे इहो ॿुधायो न डॉक्टर साहिबु हीअ जो सूरु थो पए इहो त ॿुधायो न छाजो सूरु आहे इन जी का टेस्ट कराए हिकिड़ी उते न आहे त को RSCs आहिनि उते अल्ट्रासाउंड थियनि था पिया। हिकिड़ो पासे में सूरु आहे त सिंपल हिकिड़ी अल्ट्रासाउंड ज़रूरु करायो जी तव्हांखे ख़बर जीअं पेशाब में रतु थो अचे या ॻाढ़ो पेशाब थो अचे तव्हांखे अल्ट्रासाउंड ज़रूरु कराइणो आहे। सही असां चवंदा आहियूं जेकर पेशाब में रतु थो अचे त तव्हां इहो सम्झो त मूंखे कैंसर आहे किथे ओ माय गॉड जेसि ताईं प्रूव न थिए जी उनखे एतिरो इम्पॉर्टेंट वठणु खपे। जेकर पेशाब में रतु थो अचे सम्झो का मेलेग्नेंसी आहे का किडनी में आहे या मसाने में आहे या प्रोस्टेट जी आहे जी अंटिल अदरवाइज़ प्रूव्ड उनखे ईअं ताईं वठिणो आहे पोइ अहिड़ी तरीक़े सां मैनेज करिणो आहे। ऐं बिल्कुलु लाइट वठी करे ऐं असीं ख़ासि करे इन्हनि में मां इहो बि चवंदमि त जेके मेडिकल स्टोर्स आहिनि डॉक्टर साहिबु घिटी घिटी में असां वटि मेडिकल स्टोर्स आहिनि ऐं बिना प्रिस्क्रिप्शन जे असांखे दवायूं प्रोवाइड कनि था इन्हनि ॾांहुं बि घणो कुझु वञे थो ऐं असीं इन्हनि खे बि मना करे सघूं काश त प्लीज़ ईअं न कयो कंहिंखे बि का ईअं दवा खणी न ॾियो इहो बि नुक़सानकार आहिनि। इहो एक्चुअली जेको आहे न मतिलबु असांजे पेशेंट्स जो पंहिंजो बि जेको आहे न ॾोह आहे ठीकु आहे न हिकु त माना पंहिंजा पैसा जेको आहे न बचाइण जे ख़ातिर चवंदा आहिनि के डॉक्टर ॾे माण्हू वञे अॼुकल्ह जेतिरी पॉवर्टी आहे हर माण्हू चए थो त भई ठीकु आहे हिकिड़ी टैबलेट मां ई फ़ाइदो फ़ाइदो हा पर उनजी अॻिते अहिड़ी केतिरा जेके उनजी माना हानिकार रिज़ल्ट्स अचनि था त उहे उनखे न आहे उनजी अवेयरनेस न पोइ चवनि था बसि मिड़ई वक़्तु हाणे इन फार्मेसी वारा चवनि था असांजी सेल थिए जी ठीकु आहे न पोइ कुझु न कुझु माना हुनखे ॾेई था छॾनि जेको हुनजी पंहिंजी मनपसंदि आहे जेको ड्रग आहे या ॾिसनि था हाणे इहा नियर एक्सपायरी आहे त बसि हुनखे कढी था छॾनि पिया ठीकु आहे न त इलाही कॾहिं कॾहिं त माना 5 ॾींहं 6 ॾींहं बचा असां अक्सर ॾिठा आहिनि पेशेंट्स खे न 5-6 ॾींहं हूंदा आहिनि एक्सपायरी में न बसि स्टोर वारा हुनखे ॾेई छॾींदा आहिनि जीअं माना निकिरी वञे भई तव्हां 3-4 महीना अॻु में तव्हां कंपनी तव्हांखे जॾहिं हिकिड़ी सहूलियत ॾिनी आहे तव्हां ड्रग्स पंहिंजी एक्सपायरी नियर एक्सपायरी चेंज कराए सघो था पिया त हुनखे ॾियो पर हाणे फार्मेसी खे हुनजी माना सॼी जेके न जाखोड़ केयर करे सडनली जॾहिं पेशेंट ईंदो आहे त साईं त तव्हां साइड असांखे एक्सपायर्ड दवा ॾेई छॾी आहे न इहो माना इन जे लाइ इहा हिकिड़ी वॾी मुहिम आहे इनखे माना गवर्नमेंट बेसिस ते ई माण्हू इहो हल करे सघे थो पियो बाक़ी हिकिड़ो आम माण्हू जेको डॉक्टर्स नथा वञे हिकु हिकु चेक करे सघनि बिल्कुलु पेशेंट्स खे पाण उन वक़्तु माना काई बि दवा वठनि ऐं कॾहिं कॾहिं त जेको आहे न माना जीअं हिकिड़ो डॉक्टर हुयो पेशेंट खे माना दवा लिखी ॾिनई त चई डॉक्टर साहिबु माना तव्हां छा लिखंदा आहियो माना जेको आहे न जो असांखे कंहिंखे सम्झ में न ईंदो आहे रुॻो स्टोर वारो सम्झंदो आहे थो चए थो भाई इन ॻाल्हि खे छॾ चवंदो वरी बि ॿुधायो अथव चए थो भाई मने त लूट लिया तूं लूटियो आहे सही आहे न त हुनखे माना अहिड़ी हूंदी आहे राइटिंग जेको आहे न डॉक्टर्स जी के माना जेको आहे असां बि डॉक्टर आहियूं पर असां माना बिल्कुलु ABC करे लिखंदा आहियूं जीअं सम्झ में अचे कॾहिं कॾहिं माना जेको आहे न कुझु ड्रग्स अहिड़ी हूंदियूं आहिनि मिलंदड़ जुलंदड़ हूंदियूं आहिनि ठीकु आहे न त उहो माना बजाए के माना फ़ाइदे जे लाइ नुक़सान वारी जेको आहे न माना ॼण कैलान एसार आहे हिकिड़ी ड्रग आहे फ़र्ज़ु करियो ऐं हिकिड़ी वरी माना कैल्सी टाइप इन क़िस्म जी ड्रग्स आहिनि नाला मिलंदड़ जुलंदड़ हाणे हिकिड़े खे डॉक्टर माना उहा दवा लिखी ॾिनी हुनखे उलट ॾेई छॾी उनजी असांजी डॉक्टर जी माना वाइफ न माना मशहूरु स्किन डॉक्टर उहा 15 ॾींहं माना हॉस्पिटल में एडमिट जेको सिर्फ़ु हिकिड़े वर्ड जे चेंज हुजण जे करे सही आहे न तॾहिं कुझु डॉक्टर सिर्फ़ु नाला न लिखंदा आहिनि दवाउनि जा आई थिंक फॉर्मूलो लिखी ॾींदा आहिनि दवा जो ॿी दुनिया जे अंदरि त माना जेको आहे न जेनरिक्स लिखी वेंदी आहे इवन आगा खान जे अंदरि बि तव्हांखे माना जेनरिक्स जेको आहे न लिखंदा हाणे मां ॿुधायां जीअं हाणे मां थायराइड में हिकिड़ी मेडिसिन हुई आइडोरोल ठीकु आहे न त हुन 2 ॾींहंनि खां ॿिनि ॾींहं खां बाद में पेशेंट्स जे लेडी हुनजे हस्बैंड फ़ोन कई चई डॉक्टर साहिबु मुंहिंजी वाइफ जी तबियत एॾी ख़राबु BP माना डाउन हीअ कहिड़ी तव्हां दवा जेका लिखी ॾिनी आहे असांखे न मां चयो तूं मूंखे मोकिल हुन मूंखे व्हाट्सएप कई त इंड्रोल ॾेई छॾी हुनखे न स्टोर वारे सही आहे न त हाणे इंड्रोल त तव्हांखे माना ब्लड प्रेशर ड्रॉप बि थींदो आहे और ॿिया बि माना उहो थींदा आहिनि ठीकु आहे न
त ॾिसणु ज़रूरी आहे जो आहे न भले उन जा जेके पेशेंट्स जा माना अटेंडेंट्स हुजनि ड्रग वठी था अचनि असांखे ॾेखारनि था लाज़मी चेक बिल्कुलु इनजे चेक करे करणु लाज़मी आहे। खोड़ सारियूं पेचीदगी थियनि थियूं माना ग़लति मेडिकेशन जे ॾियण जे करे ठीकु आहे न। हाणे इहो त जेको आहे डॉक्टर वञी करे न पोइ था ॿुधाइनि साईं तव्हां हीअ असांखे लिखी बाबा त पहिरियों ॿुधायो न पहिरियां ॿुधायो त डॉक्टर साहिबु तव्हां हीअ लिखी आहे हीअ दवा आहे। हाणे त अॼुकल्ह व्हाट्सएप जी फैसिलिटीज़ आहिनि हालांकि डॉक्टर न कंदा पर मां जवाबु ॾींदो आहियां छो जो डायबिटीज़ आहे न डॉक्टर फिरोज़ साहब ॾींदा आहिनि जवाबु। न ॾिजणु बि खपे छो जो माना हाणे इंसुलिन आहे जीअं फ़र्ज़ु करियो त हाणे केतिरी वठणु खपे केतिरी वठनि था पिया का कॉम्प्लिकेशन थी पवे या लो थो थिए शुगर त जेकॾहिं असां रूडली बिहेव कंदासीं न वधा असां त न ॿुधाईंदासीं न पेशेंट माना जेको आहे न कॉम्प्लिकेशन भले थो अॻे पोइ असांजी ॻिची पकड़ींदा। अच्छा जीअं इंजेक्शन जी ॻाल्हि थी डॉक्टर रियाज़ साहब मां तव्हांखां ज़रूरु पुछंदमि जेके मोटापे जूं इंजेक्शन्स लॻनि थियूं ऐं हाणे तव्हांखे एक्सरसाइज करण जी बि ज़रूरत नाहे। अच्छा वठूं था ब्रेक नाज़रीन ब्रेक खां पोइ मोटी था अचूं ऐं डॉक्टर रियाज़ साहब सां मोटापे जी कुझु ॻाल्हियूं कंदासीं ऐं हेॾां किडनी जूं बि कुझु ॻाल्हियूं रहियल आहिनि। एक बार ॿीहर भली कार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं रहियल बि आहिनि खोड़ सारा सवाल आहिनि डॉक्टर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। टाइम ज़ाया करण बिना हलंदासीं डॉक्टर रियाज़ साहब ॾांहुं। जीअं मोटापे जी ॻाल्हि थिए पई इंजेक्शन जी ॻाल्हि थिए पई खोड़ सारियूं अॼुकल्ह इहे इंजेक्शन्स वायरल थियल आहिनि ऐं माण्हू पाण बि वठी करे मेडिकल तां लॻाइनि पिया। इहो तरीक़ो छा सही आहे? ॿियो इहो त इन इंजेक्शन खे बंदि करणु या लॻाइण दौरान छा कैंसर जहिड़ो मुंहुं जी मर्ज़ पैदा थिए पियो? न सभु तव्हां सुठो इहो सवाल कयो आहे त स्टोर तां वठी करे पाण अॼुकल्ह जेको ट्रेंड हली पिया आहिनि जेके माना सलोन्स आहिनि या पार्लर्स वग़ैरह आहिनि उन में इलाही माण्हुनि खे त इन जी सही इंडिकेशन जी ख़बर ई न आहे। ठीकु आहे न। जेकॾहिं तव्हांजो BMI आहे न असांजी बॉडी में मोटापो जीअं असां चवंदा आहियूं BMI माना जेको आहे न बॉडी मास इंडेक्स उहो तव्हांजो 30 खां जेकॾहिं मथे आहे ऐं काई बि हिकिड़ी को मॉर्बिडिटी आहे तव्हांखे सपोज़ कयो तव्हांखे प्री डायबिटीज़ आहे डायबिटीज़ आहे ब्लड प्रेशर आहे कोई बीमारी आहे न तव्हां पोइ उहे इंजेक्शन्स जेको आहे न लॻाए सघो था पिया। ठीकु आहे न। उहो बि माना फस्ट इंजेक्शन तव्हां पंहिंजे डॉक्टर जी मौजूदगीअ में तव्हां उहो लॻायो ऐं प्लस जेकॾहिं उनजी फैमिली में कंहिंखे थायराइड कैंसर आहे कंहिंखे पेनक्रियाटाइटिस मतिलबु पेनक्रियास जी कैंसर आहे या कंहिंखे पिते में पथरी आहे न उहे पेशेंट्स बि माना इहे इंजेक्शन्स माना जेकर नथा हटी सघनि। जेकॾहिं हाणे तव्हां ॾिठो हूंदा न जीअं इंडियन माना एक्टर्स आहिनि खोड़ सारा उन्हनि जो वज़न वधियलु न हुयो पर उन्हनि माना उहे यूज़ कयूं आहिनि इंजेक्शन्स त उनजा तव्हां मुंहुं ॾिसो माना सुकिड़िजी विया आहिनि न। ठीकु आहे न। छो जो हीअ इंजेक्शन्स जेकॾहिं तव्हां सही प्रॉपर तरीक़े सां नथा यूज़ कयो त तव्हांजो माना मसल मास बि जेको आहे न तव्हांजो माना डैमेज थी सघे थो अंदरि माना बिल्कुलु उहो वरी इरिवर्सिबल आहे। हिकु त तव्हांजी चर्बी माना तव्हां जेको टारगेट तव्हां माइंड में ठाहियो आहे त भई मूंखे जेको आहे न 10 kg जेको आहे न रिड्यूस करिणो आहे। ठीकु आहे न। तव्हां चओ था त न भई मां अञा यूज़ कयां अञा यूज़ करण खां बाद तव्हांजी चर्बी त घटिजी वई पर तव्हांजो जेको आहे न मसल्स बि हाणे अंदरां ई अंदरां ॻड़णु शुरू थियनि था उहे वरी वापसि तव्हांजा न ईंदा। इन करे तव्हां मुंहिंजो मैसेज इहो बि आहे तव्हां इहे इंजेक्शन जॾहिं लॻारायो था त पहिरियों सभु पंहिंजो प्रोटोकॉल जो न उनखे ॾिसो तव्हां पंहिंजी इन्वेस्टिगेशन करायो थायराइड प्रोफाइल ज़रूरु करायो तव्हां पंहिंजो। ठीकु आहे न। अल्ट्रासाउंड करायो उन खां अलावा कुझु ॿियूं टेस्ट बि असां सजेस्ट कंदा आहियूं। जी बिल्कुलु क्लिनिक वारा पहिरीं टेस्ट कराईंदा आहिनि उन खां बाद में कोई बि प्रोसेस कंदा आहिनि। पर जेकी तव्हांजो ॿियो क्वेश्चन हुयो त माना का कैंसर जेका आहे न माना इंसान हालांकि कैंसर जो रेशो घटिजी वञे थो जेको मोटापे जे करे यानी कि थिए न पई न कोई बि अहिड़ी डेटा न आई आहे जे असां चऊं त जेके मोटापे जी इंजेक्शन्स अची वियूं आहिनि GLP त उन सां गॾु का कैंसर थिए थी पई। ठीकु आहे न। मर साहिब का तव्हांजी नॉलेज में हुजे का GLP जे हवाले सां काई इन सां कैंसर वग़ैरह जो कोई न बल्कि इवन कैंसर जो रेशो घटिजे थो छो जो मोटापे जे करे माना कैंसर बि थी सघे थी पई। ठीकु आहे। त इन करे तव्हां इहे सेफ इंजेक्शन्स आहिनि पर तव्हां पहिरियों डॉक्टर्स ॾे वञो पंहिंजी जेको आहे न लैब इन्वेस्टिगेशन करायो ऐं केतिरो हाणे बाज़ दफ़ा ईअं बि आहे तव्हां 10 महीना 1 साल तव्हां यूज़ कयो 15 kg तव्हांजो रिड्यूस थी वियो
पर जेकॾहिं तव्हां वरी जेको आहे न छॾे था ॾियो उहे उन खां बाद में वरी लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन नथा कयो त तव्हांजो वज़न अञा ॿीणो थी सघे थो पियो, अञा वधी वेंदो, यानी कि जीएलपी लगाइण सां कंटिन्यू, यानी कि वो जीएलपी लगंदी रहे, इंजेक्शन लगंदी रहे। न 15 चवां थी न 15 kg तव्हांजो रिड्यूस थी वियो न। ठीकु। हाणे तव्हां सपोज़ कयो माना तव्हांजो 100 kg हुयो, तव्हां हली न सघो पिया न, हाणे तव्हांजो 10-15 kg घटिजी वियो आहे, त हाणे त तव्हां हलण जे लाइक़ु आहियो न, तव्हां पंहिंजी वॉक जारी रखो, त पंहिंजी लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन कयो, तव्हां जंक फूड न वठो, माना कढ़ाई होटलनि ते माना घर जी माना सिंपल खाओ, तव्हांजो मेंटेन रहंदो तव्हांजो। अच्छा, ईअं त न आहे त बस जीएलपी लॻाए छॾीसीं असीं, इंजेक्शन लॻाई आहे, असांजो मोटापो थी वियो ख़तम, हाणे असांखे वॉक जी बि ज़रूरत न आहे, हाणे असीं जेको कुझु खाऊं पीऊं मौज मस्ती कयूं, वरी ॿीहर जीएलपी लॻाए वठंदासीं? न, इहो त पोइ माना पंहिंजे मथां बर्डन आहे न ख़र्चे जो जेको न, पोइ तव्हां यू बिकम हैबिचुअल टू टेक द इंजेक्शन्स न, ठीकु आहे न। त माना उहे जेको आहे न कुझु शयुनि जा माना जीअं हाणे बम ठहियो, बम जा माना हिकिड़े पंहिंजी प्रोटेक्शन जे लाइ न, लेकिन उन जा हानिकार रिज़ल्ट सॼी दुनिया ॾिठा आहिनि न, ठीकु आहे न। हाणे हीअ बि शयूं इहे आहिनि तव्हांजे फ़ाइदे जे लाइ ठहियूं आहिनि, हाणे तव्हां उनखे जेकॾहिं एक्सेस में यूज़ कयो था न, त एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ बैड, ठीकु आहे न। तव्हांजे भई तव्हां 1.5 साल यूज़ कयो, साल यूज़ कयो, तव्हांजो वज़न तव्हांजो घटिजी वियो, हाणे तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे आसान बणाइण जे लाइ पंहिंजी हेल्दी डाइट वठो, वॉक कयो, ठीकु आहे, त पोइ तव्हांजो वज़न ॿीहर न वधंदो। जेकॾहिं वरी तव्हां चवंदव त हाणे भई इंजेक्शन्स, अब तव्हांखे ख़बर अथव हिन इंजेक्शन जो जेको मोड ऑफ एक्शन आहे छा, हीअ माना तव्हांजी माना हंगर जेकी आहे तव्हांजी बुख, माना जीअं असांजी सेटाइडी ब्रेन जे अंदरि हाइपोथैलेमस जे अंदरि माना सेंटर्स हूंदा आहिनि बुख जा न, उनखे माना जेको आहे न टारगेट कंदी आहे। पोइ तव्हांजे अॻियां भले तव्हां अक्सर ॾिठो हूंदो जंगल में शींहं जे साम्हूं जेको आहे न बड़ा सुठा सुठा हरणा वेंदा आहिनि, चुप करे शिकार नाहे कंदो, हा, छाजे करे पेट भरियल हूंदो आहे, ठीकु आहे न। त हिन में इंजेक्शन सां बि इहो ई हूंदो आहे, तव्हांखे ईअं फील थींदो आहे त तव्हांजो पेट माना भरियल आहे, ठीकु आहे न। भले तव्हांजे अॻियां 50 ताम रखनि न, पर तव्हांखे का बि शइ उहा माना खाइण जी दिलि ई न चवंदी, छो जो मथां ब्रेन कमाणी न कंदो, सही आहे न। इन जो माना इन माण्हू खे मां इहो ॿुधाइणु चाहियां थो त इलाही पुछंदा आहिनि इंजेक्शन करे छा थी, सही आहे न। त हीअ इंजेक्शन जो माना जेको आहे न इहो आहे, इन जो माना थोरो साइड इफेक्ट्स बि इहो आहिनि, त थी सघे थो स्टार्टिंग में तव्हांखे जेको आहे न थोरी नॉज़िया वॉमिटिंग थिए, उल्टी माना जहिड़ी माना शिकायत थिए, पर कॾहिं कॾहिं थींदी बि आहे, कॾहिं न बि थींदी आहे, बट फील लाइक दैट की माना तव्हांखे हाणे उल्टी थियण वारी आहे न। कॾहिं कॾहिं थोरो कोई गैस्ट्रिक इशूज़ बि माना जेको आहे न करे सघे थी पई, मसल लॉस जेको आहे न तव्हांजी थी सघनि था पिया, त पेशेंट मेंटली दे शुड बी प्रिपेयर की भई असां हीअ इंजेक्शन्स लॻायूं था। त पहिरियों मुंहिंजो इहो ई आहे, जॾहिं बि लॻाइणा आहिनि पंहिंजे कंहिं डॉक्टर ॾे वञनि, ठीकु आहे न, जेको डायबिटीज़ जो आहे या ओबेसिटी क्लिनिक माना रन कनि था पिया, एंडोक्राइनोलॉजिस्ट आहिनि, उन ॾे वञी करे उनखे हिकु सेखारे छॾे त ईअं लॻाए करे थोरी ऑब्ज़र्वेशन में हुजनि न पेशेंट्स, ॾिसो त भई कोई पेशेंट्स खे अहिड़ो नथो थिए भई नेक्स्ट टाइम जेको आहे उहो पंहिंजे घर में पाण बि लॻाए, जीअं इंसुलिन लॻंदी आहे न ईअं लॻंदी आहे। अच्छा, इहे वाइटनिंग इंजेक्शन जो बि खोड़ सारो जीअं असीं उन्हनि में ॿुधो आहे त वाइटनिंग इंजेक्शन अगरि लॻायो था त एनर्जी बि बूस्ट थी वञे थी, छा इन्हनि इंजेक्शन सां बि थींदी आहे एनर्जी बूस्ट? कुझु आहे न हिन में? ॾिसो न हिन जी एनर्जी सां ॾिसो न, तव्हां मोटा आहियो, न मोटा आहियो न, तव्हांजी एनर्जी ख़तमु आहे। जॾहिं तव्हांजी ओबेसिटी ख़तमु थी वई त तव्हांजी ऑटोमेटिकली एनर्जी बहाल थी वेंदी। हीअ माना त हिन सदी जूं सभिनी खां सुठियूं, जीअं मर्ज़ असां चयोसीं न हिकिड़ी ॿी दवाई आई आहे न SGLT2 इनहिबिटर्स, असां दवाउनि जा नाला नथा खणूं, खोड़ सारियूं आहिनि, त उनजो फंक्शन माना गुर्दनि ते बि आहे, दिलि ते बि आहे, ठीकु आहे न। जेकॾहिं उहे पेशेंट्स यूज़ कनि था पिया त उनखे माना कॾहिं बि हार्ट अटैक नथो थी सघे, हार्ट फेल्यूर में नथा वञी सघनि, ठीकु आहे न। गुर्दा तव्हांजा ख़राबु CKD जेकी डिज़ीज़ थींदियूं आहिनि स्टेज 1, 2, 3, 4, 5 में माना जेको आहे न नथो माना रिनल फेल्यूर खां बची सघनि था पिया। ऐं इन जे करे GLP लॻाइण सां, मोटापे जी इंजेक्शन लॻाइण सां तव्हांजी खोड़ सारी बीमारियूं माना बची सघनि थियूं। तव्हांजी डायबिटीज़ जेकॾहिं न्यूली डायग्नोस्ड आहे त उहा रिवर्स थी सघे थी, ठीकु आहे न। ज़िंदगी सुठी तव्हां पंहिंजी जेको आहे न बसर करे सघो, मोटापे खां सवाइ ज़िंदगी सुठी आहे। हाणे इहो ॿुधायो डॉक्टर साहब, डॉक्टर अयाज़ साहब, त मां केतिरियूं इंजेक्शन्स लॻायां इहे? मां तव्हांखे तव्हां लॻाराईंदो त वरी तव्हां मूंखे ॿीहर घुराईंदो। डॉक्टर फेरोज़ साहब, जीअं शुगर जी ॻाल्हि हले पई, इंजेक्शन्स जूं ॻाल्हियूं आहिनि, शुगर त हार्मफुल आहे असांजी बॉडी लाइ, सॉल्ट केतिरो हार्मफुल आहे? सॉल्ट एक्सेसिव जेको सॉल्ट इंटेक आहे काफ़ी हार्मफुल आहे। उहो तव्हांजो ब्लड प्रेशर वधाए सघे थो, किडनी जी इशूज़ थी सघनि था, ऐं सॉल्ट जेकर तमामु घणो आहे त फ्लूइड रिटेंशन बॉडी में थी सघे थी, स्वेलिंग थी सघे थी बॉडी जी। त 5 ग्राम खां वधीक जेकॾहिं पर डे असां वठंदासीं त उहो एक्सेसिव में अचे थो पियो।
उहो वधि वधि किडनी खे डैमेज कंदो। सोडियम आहे न हिन में, जी जी सोडियम क्लोराइड आहे। जीअं डाइक्लोफिनेक सोडियम इंजेक्शन आहिनि त उनमें बि सोडियम आहे, त उहे किडनी खे डैमेज थियूं कनि। हिकिड़ो पेशेंट त मूं वटि आयो रीनल फेल्यूअर सां, ऐं 35-38 ईयर्स ओल्ड। त असीं पुछंदा आहियूं बाबा पहिरीं तव्हां शुगर त न आहे? न सर। ब्लड प्रेशर न। त कॾहिं पेशाब बंदि थियो हुजे? न सर। भई का तकलीफ़ थींदी हुई? हा, सूरु थींदो हुयो, पोइ मां इंजेक्शन हणाईंदो हुयुमि। सही। ऐं उहा डाइक्लोरान वोरन टाइप इंजेक्शन, उन हणायूं साल 2 साल। ओहो। वी लैंडेड अप विद रीनल फेल्यूअर। ऐं रीनल फेल्यूअर इस्टेब्लिश थी वियो अहिड़ी स्टेज में आयो, जीअं तव्हां स्टेजिस जी ॻाल्हि कई, जेका रिवर्सिबल स्टेज न हुई। त ज़ाहिर आहे उहो रीनल ट्रांसप्लांट जेसि ताईं कराए, ऐं तॾहिं ई जेको आहे त हुनजो ज़िंदगी अॻियां वधी सघे थी। अदरवाइज़ कॉम्प्लिकेशन, सही ट्रीटमेंट न कराए त डायलिसिस हिकिड़ो टेम्पररी आहे, त डायलिसिस तव्हांखे कराइणी पवंदी जीअं क्रेटिनिन घटि रहे। पर मुस्तक़िल हल त वरी बि रीनल ट्रांसप्लांट आहे। त सोडियम एतिरी ख़तरनाक आहे, तव्हां एक्सेसिव यूज़ कंदो त तव्हांजी किडनीज़ खे ख़तमु करे सघे थी। रीनल फेल्यूअर बि थी सघे थो। ऐं ऑलरेडी जेकॾहिं तव्हांखे ब्लड प्रेशर आहे, किडनी प्रॉब्लम आहे, पोइ त लूणु तमामु घटि तमामु घटि। जी, सादो खाधो। जी, तव्हांखे घटि यूज़ करिणो पवंदो। उन सां जेको आहे तव्हांजो इवन स्टमक, किडनीज़ ऐं वेसल में प्रेशर, ब्लड प्रेशर इहे घटि रहंदा। सही। डॉक्टर फिरोज़ साहब, इहो जेको तव्हां किडनीज़ जी ॻाल्हि कयो, ऐं किडनीज़ में जॾहिं स्टोन थिए पियो, पोइ उहो एतिरो पेनफुल छो हूंदो आहे? असांखे ख़बर छो न आहे त इहो पेन थिए छो पियो? बिल्कुलु, तमामु सुठो क्वेश्चन तव्हां कयो। पेन ॾिसो न, स्टोन तॾहिं कंदो आहे जॾहिं उहो यूरिन जेका पैसेज हूंदी आहे गुर्दे खां यूरेटर ऐं मसाने में, उन पैसेज में जीअं पाणी जे बहाव वॉकरे में जिते रुकावट ईंदी आहे न, जी, तॾहिं स्ट्रेचिंग थींदी आहे किडनी जी, उन पोइ पेन थींदो आहे। ऐं सीवियर पेन जॾहिं थिए थो, तव्हांखे सम्झणु खपे त सिर्फ़ु गुर्दे जे जीअं लोअर पोल में स्टोन आहे उन सूरु न थींदो आहे, मिडिल पोल में एतिरो सीवियर न आहे थींदो। यानी हू या त गुर्दे जे मुंहं में आहे, उहो ब्लॉक थो करे, या गुर्दे जी नाली में आहे। तव्हांखे जॾहिं बि सीवियर पेन थिए थो, यानी उहो ऑब्स्ट्रक्टिंग स्टोन आहे, ऐं उनजी जेको आहे सो इंटरवेंशन ज़रूरी हूंदो आहे। ऐं गुर्दे जे पथरी जो इलाजु जेको थींदो आहे अकॉर्डिंग टू साइज़ ऑफ स्टोन हूंदो आहे, पर जेका ब्लॉक करे थी त उनखे इंटरवेंशन जी तमामु ज़रूरत हूंदो आहे। छाकाणि पेन उहो ब्लॉक कंदो त सिर्फ़ु सूरु त नथो थिए, जी, उहो यूरिन बि ब्लॉक थो करे, उहो पोइ उन सां गुर्दो सुजी वेंदो आहे, त यूरिन जमा हूंदो आहे, उहो घणे अरसे ताईं उते रहे त उहो किडनी खे डैमेज कंदो। त टाइमली तव्हांखे पेन थिए थो त हिकदमि अल्ट्रासाउंड जेको आहे, कॾहिं कॾहिं अल्ट्रासाउंड में गुर्दे में पथरी न आहे हूंदी, जी, ॿुधाईंदो आहे त हाइड्रोनेफ्रोसिस आहे माइल्ड, पर तव्हांखे सीवियर पेन आहे। जी, इन मक़सदु आहे त हेठि का गड़बड़ आहे, यानी गुर्दे जी नाली में ब्लॉकेज आहे, तॾहिं हाइड्रोनेफ्रोसिस आहे न। अल्ट्रासाउंड वारे तव्हां चवंदो न कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। हा, बिल्कुलु, कॾहिं कॾहिं नज़र न ईंदी आहे उनजो हुन कमु में। सिर्फ़ु अल्ट्रासाउंड करणु आहे, उनजी एतिरी हूंदी आहे। पर हीअ जेको आहे तव्हां यूरोलॉजिस्ट तव्हांखे ॿुधाईंदो त बाबा हेठि मसइलो आहे, सूरु थिए थो त का गड़बड़ आहे, इहो तव्हांजे ज़हन नशीन रखणु खपे। पोइ वरी जेकॾहिं हुन में न आहे त बेस्ट सिटी स्कैन कराइजे, सिटी स्कैन कई बि आहे, पर उनजो प्रॉपर टाइम ते ट्रीटमेंट थी वेंदो। अॼुकल्ह लेज़र ट्रीटमेंट्स आहिनि, हिकिड़े ॾींहुं दाख़िला आहे, बग़ैर चीरे जो ऑपरेशन आहे, ॿिए ॾींहुं असां छुटी ॾेई छॾींदा। ऐं जेको आहे सो पर इहो बि ज़हन नशीन करणु खपे, हिकु दफ़ो जंहिं मरीज़ में पथरी थिए थी पई, उन में ॿीहर पथरी थियण जा चांसिस घणा हूंदा आहिनि। छो? जॾहिं हू परहेज़ बि करे थो। डॉक्टर फिरोज़ साहब, इहो सवाल तव्हां खां ज़रूरु कंदासीं। वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾांहुं न वञो, वापसि था अचो। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। डॉक्टर फिरोज़ साहब, तव्हां सां ॻाल्हि हले पई किडनी जे हवाले सां, त जेके माण्हू किडनी मां स्टोन रिमूव कराइनि था, ऐं पहिरीं लेज़र हुई, हाणे वरी बिना चीरे जे तव्हां ऑपरेशन कयो था, ऐं पेशेंट विदिन आवर हलियो पियो वञे घर, उन खां बाद में वरी परहेज़ बि कनि, ऐं पोइ पथरी छो थिए? हा, बिल्कुलु।
हिकु त जिन बि मरीज़नि में पथरी थिए थी पई उनजी सर्जरी थी वञे त उन्हनि में ॿीहर पथरी थियण जा चांसिस वधीक हूंदा आहिनि कंपेरेटिवली उनजे जिन में पथरी न आहे थी। अच्छा, ठीकु आहे न, टेंडेंसी वधीक हूंदी आहे। जी, पर इहो जेको आहे फिजिशियन जो सर्जन जो कमु आहे त पेशेंट खे गाइड करे त बाबा ही जे एहतियात करणा आहिनि तव्हांखे, पाणी ऐं लीमू पाणी घणो पीअणो आहे ऐं रेड मीट आहे उनखे अवॉइड करिणो आहे, चिकनाहट वारियूं शयूं घटि खाइणियूं आहिनि। जी, ठीकु आहे न, साल्ट घटि यूज़ करिणो आहे, साफ़ु सुथिरो खाधो खाओ, गुर्दे जी पथरीअ खां बचो। जेकर पाणी घणो पीअण जी आदत न विझंदो, लीमू पाणी ख़ासि तौर ते, छाकाणि इहे स्टोन फॉर्मेशन खां रोकनि था। सही, वरी रिकरेंस थींदी तव्हांखे, वरी असां वटि ईंदव, असांजो त भलो आहे, मरीज़ जो भलो न आहे। बिल्कुलु तव्हां सही था चओ, तव्हांजो भलो आहे। त बिल्कुलु जेको आहे सो जंहिंखे बि पथरी थिए थी उहा लेज़र ते ऑपरेशन थी वियो, हुनखे ज़हन में इहो रखणु खपे, इहो मैसेज बि आहे असांजी तरफ़ां त हुनखे ॿीहर पथरी थी सघे थी। पाण डॉक्टर खां सवाल कयो त सही, हाणे मां छा कयां मूंखे ॿीहर पथरी न थिए, त कंसर्न डॉक्टर जेको आहे यानी यूरोलॉजिस्ट तव्हांखे ॿुधाईंदो त ही एहतियात कयो, जीअं चिकनाहट वारियूं शयूं घणियूं न आहिनि खाइणियूं, वॾो गोश्त न आहे खाइणो, पाणी लीमू पाणी, इहो सिंपल अथव मेजरमेंट्स स्टोन फॉर्मेशन खां बचण जे लाइ। सही। डॉक्टर फिरोज़ साहब, किडनी ट्रांसप्लांट फ्री इन सिंध, इन खां पोइ तव्हां छा पिया ॾिसो त छा पेशेंट जो रेशो वधी वियो आहे, किडनी ट्रांसप्लांट वधीक थियनि पियूं या घटियो आहे? किडनी ट्रांसप्लांट वधीक थियनि पिया न, इन ई करे जेको आहे रेशो वधे थो। जीअं पाण सवेर ॻाल्हि कईसीं त प्रिवेंशन न आहे। जी, हाणे नंढे हूंदे खां ई कोल्ड ड्रिंक पीअणु शुरू करे थो माण्हू, त अॻियां हली डायबिटीज़ में कन्वर्ट थी वियो, या ॿिया अहिड़ा फूड्स खाए थो पियो त, या इवन माण्हुनि में स्टोन हूंदो आहे पेरीफ्री में, उनजो बसि सुइयूं हणाईंदा आहिनि ऐं प्रॉपर जेको ट्रीटमेंट आहे, सर्जरी आहे, स्टोन रिमूवल आहे, उहो इलाही माण्हुनि में न थींदो आहे। इहे अॻियां वञी लीड कंदा रिनल फेल्यूअर में, उन्हनि में पोइ ट्रांसप्लांट जी ज़रूरत पवे थी पई। हींअर बि जेको आहे सिंध में SIOT हिकिड़ो बहितरीनु इदारो आहे जेको फ्री ट्रांसप्लांट सर्विसिस ॾिए थो पियो, पर ॾिसो त हूअं त अदरवाइज़ वेरी कॉस्टली आहे। जी, आम माण्हू, ग़रीब माण्हू, मिडिल क्लास माण्हू अफोर्ड करण बि उन लाइ मसइलो आहे। त असां लाइ ज़रूरी आहे त असां मॉडिफाए कयूं लाइफ स्टाइल खे, जीअं असां हिन किडनी डिज़ीज़ खां बची सघूं ऐं रिनल फेल्यूअर खां बचूं। इन खां बचंदासीं तॾहिं रेशो असांखे घटिबो रिनल ट्रांसप्लांट जो। इन करे जेको आहे पब्लिक हेल्थ अवेयरनेस ऐं पब्लिक हेल्थ जी इम्प्लीमेंटेशन जी तमामु घणी ज़रूरत आहे असां वटि। पब्लिक हेल्थ अवेयरनेस जी ज़रूरत आहे। डॉक्टर यासब, तव्हां छा चवंदव? पब्लिक हेल्थ अवेयरनेस जी ज़रूरत आहे, पब्लिक खे अवेयरनेस आहे बि, पोइ बि बीमारियूं घटिजनि छो नथियूं? सही अवेयरनेस न आहे, सही अवेयरनेस न आहे। हाँ, इम्प्लीमेंटेशन आहे पर सही इम्प्लीमेंटेशन न आहे। ठीकु आहे न, ॿुधी अणॿुधी था करे छॾनि माण्हू न। ठीकु आहे न, त केॾो बि माना तव्हां ॾिसो, इवन असां कॾहिं कॾहिं डायबिटीज़ कॉन्फ्रेंस थींदियूं आहिनि न, माना जेको न वी आर टॉकिंग अबाउट द लाइक फूड, के हेतिरो खाइणु खपे, हीअं करणु खपे, वरी जॾहिं लंच ब्रेक थींदो आहे न, ओह माय गॉड 20-25 माना जेके न माना डिशिस माना उन में हूंदियूं आहिनि न, त असां माना हिकिड़ा फोकस त कंदा आहियूं पर उनखे असां माना इम्प्लीमेंट न कंदा आहियूं। ठीकु आहे न, बसि चलो हाणे जीअं माना मौलवी साहब वारा जीअं माना हिकिड़ो सम्झाईंदा आहिनि, सेखारींदा आहिनि, कंदा माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां आहिनि न। ठीकु आहे न, त इहा जेकॾहिं शइ अची वञे स्कूलनि में, कॉलेजिस जे अंदरि, ठीकु आहे, नंढा नंढा सेमिनार हुजणु खपनि, उनखे सुठे तव्हां स्पीकर खे माना वठी वञो हुते, माना पंहिंजी डिज़ीज़ जे हवाले सां आगाही ॾियो। छो ॼाणे जीअं ओबेसिटी आहे, डायबिटीज़ आहे, इहे अहिड़ी बीमारियूं आहिनि जिन जी तव्हांखे ओरिएंटेशन माना ॾियणु तमामु ज़रूरी आहे। ॿियो न 6 महीने सही तव्हां कॉलेजिस जे अंदरि वञो, पब्लिक माना जेके तव्हांखे माना करणी आहे पब्लिसिटी ने इन शयुनि जे हवाले सां न, तव्हांखे सेमिनार इहे सभु शयूं जेको आहे न, ॾिसो ॿाहिरि जी दुनिया जे अंदरि इन्हनि शयुनि ते ॾाढो माना फोकस कयो थो वञे पियो। असांजे में न त केतिरा कॉलेजिस में आहिनि, स्कूल्स आहिनि जिते माना डायबिटीज़ जे हवाले सां कोई स्पीकर वियो हुजे या हुनखे ॿुधायो हुजे या कुझु कयो हुजे। ठीकु आहे न, इहे इन्हनि शयुनि ते जेकॾहिं असांजी गवर्नमेंट आहे या पंहिंजे जेके असांजी माना सोसाइटीज़ आहिनि, माना हेल्थ रिलेटेड जेके बि आहिनि न, इहे अवेयरनेस प्रोग्राम जेसीं ताईं न कंदा तेसीं ताईं बीमारियूं असांजी सोसाइटी मां जेको आहे न ख़तमु माना न थींदियूं, बल्कि अञा वधंदी थियूं वञनि। डायबिटीज़ चलो थोरो हिकिड़ो रिवर्स गियर लॻो आहे, पर उन सां गॾु पहिरियों तव्हां ॾिठो वञे 10 ॿियूं बीमारियूं माना जनम वठी चुकियूं आहिनि। रिवर्स गियर लॻाइनि डॉक्टर यासाब, छो त असीं जॾहिं खां डिस्कस शुरू कई आहे डायबिटीज़ ते, त
2 नंबर ते हुई, यानी कि पाकिस्तान 2 नंबर ते हुयो, वरी उन खां पोइ 3 ते आयो, हाणे 4 ते आया आहियूं, होपफुली कि 5 ते बि असीं ॾिसंदासीं इंशाल्लाह। अच्छा डॉक्टर फिरोज साहब, तव्हांखे ख़बर आहे त हिडन टैलेंट बि आहे डॉक्टर अयाज़ में, ऐं हू गानो ॾाढो सुठो ॻाईंदा आहिनि, छो न गानो ॿुधूं? तव्हां कॾहिं इतफ़ाक़ कयो इहो गानो ॻाइण जो? गानो ॻाइण जो कयो, यूनिवर्सिटी में ॻाईंदा हुआसीं, पर हुन खां पोइ इतफ़ाक़ घटि थियो आहे। पोइ ॿुधंदा ई रहियासीं पोइ सिर्फ़ु ॿुधंदा ई रहिया। ऐं हाणे असीं डॉक्टर अयाज़ साहब खे फरमाइश कयूं था त असांखे सभु ॿ मुख़्तलिफ़ माना अंतरा ॿुधाया थो, उहे तव्हांजा ई पसंदि आहिनि, ठीकु आहे न? सही, हमेशह असीं फरमाइश कंदा आहियूं तव्हांजे लाइ, माना उहे मां ॿुधायां थो। जी। आओ घड़ी खन हेठि लही आ, पंहिंजो जोड़ियल ॾेहु ॾिसी वञ। आओ घड़ी खन हेठि लही आ, अलाह खां सभु मुखातिब आहियूं, ठीकु आहे। आओ घड़ी खन हेठि लही आ, पंहिंजो जोड़ियल ॾेहु ॾिसी वञ। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञ, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॾसे वञ। आओ घड़ी खन हेठि लही आ, पंहिंजो जोड़ियल ॾेहु ॾिसी वञ। हिकिड़ा माण्हू वॾड़ा माण्हू, हिकिड़ा माण्हू नंढड़ा माण्हू, हिकिड़ा माण्हू वॾड़ा माण्हू, हिकिड़ा माण्हू नंढड़ा माण्हू, कहिड़ा माण्हू तुंहिंजा माण्हू, कहिड़ा माण्हू तुंहिंजा माण्हू, पंहिंजनि ते को निशान हणी वञ। आओ घड़ी खन हेठि लही आ, पंहिंजो जोड़ियल ॾेहु ॾिसी वञ। वाह, बेहतरीन बेहतरीन। हिन दिलि करण थे चाहिया, तो सां हज़ार जहिड़ा, हिन दिलि करण थे चाहिया, तो सां हज़ार जहिड़ा, पर दिलि वरी चयो ईअं, पर दिलि वरी चयो ईअं, तोसां हिसाब कहिड़ा, हिन दिलि करण थे चाहिया, तोसां हज़ार जहिड़ा। हर रहनुमा असांखे पतण जा पार ॾेई, हर रहनुमा असांखे पतण जा पार ॾेई, विच सीर में वठी पोइ, विच सीर में वठी पोइ, ॿोड़िया हज़ार ॿेड़ा, हिन दिलि करण थे चाहिया, तोसां हज़ार जहिड़ा। वाह डॉक्टर अयाज़ साहब, बेहतरीन। थैंक यू। बेहतरीन। ऐं गाननि जी कलेक्शन बि चूंड बि तव्हां सुठी कंदा आहियो हमेशह, ऐं तव्हां में त इहो हिडन टैलेंट आहे। डॉक्टर फिरोज साहब कॾहिं बि असांखे न ॿुधायो आहे तव्हां में कोई कहिड़ो हिडन टैलेंट आहे? सभा जेतिरी तारीफ़ कई आहे, लॻे थी ईदी ॾियणी पवंदी आहे। मां तव्हां खां ज़रूरु वठंदमि ईदी, ऐं तव्हांखे छॾींदमि न डॉक्टर साहब। ऐं हूअं बि तव्हां माशाल्लाह पेशेंट वारा आहियो। पेशेंस वारा न, नॉट पेशेंस, पेशेंट वारा आहियो तव्हां। रमज़ान शरीफ़ में पेशेंस असां में घणी हुई। हाणे तव्हां वटि पेशेंट घणा आहिनि? सो हाणे तव्हां ॿुधायो पंहिंजो त तव्हां में हिडन टैलेंट कहिड़ो आहे डॉक्टर फिरोज साहब, जेको असांखे ख़बर न आहे, आवाम खे ख़बर न आहे? बसि हिडन टैलेंट त कोन्हे। मां हिकिड़ो आम रवाजी आम हिकिड़ो माण्हू आहियां। बाक़ी जेके पुराणा दोस्त आहिनि उनखे ख़बर हूंदी। हा बिल्कुलु, पुराणा दोस्त या वरी घर भातियुनि खे वधीक ख़बर हुजे थी त हिननि में कहिड़ो हिडन टैलेंट आहे। ऐं हर इंसान में हूंदो आहे, हर कोई पंहिंजे टैलेंट खे या त वरी ॿियनि जे अॻियां एक्सपोज़ कंदो आहे या वरी लिकाए रखंदो आहे। तव्हां छा पसंदि कंदा, वधीक पाण खे लिकाइणु
न तव्हां एक्सप्रेस उन माण्हू जे साम्हूं थी सघो था न जेको तव्हांखे सम्झे। जेकॾहिं को माण्हू तव्हांखे सम्झे कोन थो त उन जे अॻियां पाण खे एक्सप्रेस या सेंटिमेंट्स एक्सप्रेस करणु त फुज़ूल आहे। हाय डॉक्टर फिरोज साहब छा ॻाल्हि करे छॾी जी। जेको माण्हू त उहो न जेको तव्हांजी ख़ामोशी बि सम्झी वञे। ओ माय गॉड ई गहराई वारियूं ॻाल्हियूं उन जे साम्हूं ई तव्हां शायदि इहो ई टैलेंट आहे डॉक्टर साहब जो, माना फिलोसोफर आहिनि। फिलोसफर आहे। इन करे जेको आहे हर आम माण्हू जे साम्हूं मां घणो एक्सप्रेस कंदो न आहियां। पोइ नाहे माण्हू मिलंदो त अकेले वेही कुंड में किथे चंड खे ॾिसी चांहि पीअंदा आहियूं क्या बात है। ऐं पुराणे ॾींहंनि खे यादि कंदा आहियूं ऐं ख़ुदा जी हसीन दुनिया नज़र ईंदी आहे कंहिं ॿूटे में, कंहिं गुल में, कंहिं थधी हवा में, कंहिं चंड जी ख़ूबसूरती में ऐं हवा जा झोका बि उन में बि ख़ुदा जी ख़ुदाई तव्हांजे नज़र में। वाह फिरोज साहब ज़बरदस्त ज़बरदस्त। नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु बिल्कुलु पुॼाणी ते पहुतो आहे। वेंदे वेंदे असीं महिमाननि खां वठंदासीं मैसेज। डॉक्टर अयाज़ साहब मैसेज सभा उहो ई आहे असां पंहिंजी मतिलबु पब्लिक खे त भाई खाधे पीते में थोरी सी माना जेको आहे न किफ़ायत शुआरी, ठीकु आहे न, ख़र्चे में त माना करे खे अॼुकल्ह तव्हां ॾिसो था पेट्रोल किथे वञी पइबो आहे, ठीकु आहे न, हर शइ महांगी थी वई आहे उनजे करे। पर जेके तव्हां पंहिंजे खाधे पीते में किफ़ायत शुआरी कयो था त खोड़ सारी बीमारियुनि खां माना बची सघो था पिया। बिल्कुलु मतिलबु लाइट खाओ, घर जो खाओ, ठीकु आहे न, ऐं ॿाहिरि माना होटलिंग घटि कयो ऐं पंहिंजो ख़र्चो बि उहो बि बचायो पंहिंजे माना जेको उहो पंहिंजे घर ते तव्हां ख़र्चु कयो ऐं पंहिंजी सिहत ते ख़र्चु कयो त तव्हां इलाही सारी बीमारियुनि खां बची सघो था पिया। पंहिंजे ॿारनि खे बचायो, घर खे बचाओ, सॼे कुंबे खे बचाओ। कुंबो ख़ुशि त ओड़ो पाड़ो ख़ुशि, ओड़ो पाड़ो ख़ुशि त पूरी नेशन ख़ुशि, ठीकु आहे न। इहो ई मैसेज आहे असांजो। जी डॉक्टर साहब। हा, मुंहिंजे तरफ़ां मैसेज इहो आहे त पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो, पंहिंजो, पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे फैमिली जो, पंहिंजे पाड़े वारनि जो। ऐं तव्हांखे का बि तकलीफ़ महसूसु थिए थी जिस्म में त उन जी तशख़ीस ज़रूरु करायो ऐं टाइम ते जेको आहे तशख़ीस थी वेंदी, टाइम ते इलाजु थींदो त उहो कॉम्प्लिकेशन्स खां बची वेंदो। काफ़ी बराड़ी में पेरीफेरी में इवन शहर में काफ़ी माण्हू हूंदा आहिनि त एक्सप्रेस न करे सघंदा आहिनि या उन अप्रोच फील न कंदा आहिनि त असां हाणे छा कयूं। उनजे लाइ असां वेठा आहियूं। तव्हांखे फ़िक्र करण जी ज़रूरत न आहे। तव्हां राब्तो कयो, तव्हां आवाज़ टीवी नेटवर्क सां राब्तो कयो, असां वटि पहुचाईंदा। फ्री इलाज बि मौजूदु आहे, तव्हांजो फ्री ट्रीटमेंट बि थी वेंदा, ऑपरेशन बि थी वेंदा। तव्हां सिर्फ़ु राब्तो कयो, पंहिंजो पाण खे ईअं मोगा न सम्झो, नाउमीद न सम्झो। अलाह साईं खोड़ सारियूं शयूं असां वटि मुहैया कयूं आहिनि। असां बि वेठा आहियूं ऐं फ्री ट्रीटमेंट बि थी वेंदो। हर ग़रीब माण्हू बग़ैर इलाज न वेहणु खपे। असांजो गोल इहो हुअणु खपे बग़ैर दवा जे असांजो इंसानु सिर्फ़ु इन करे पैसो न आहे, जी ठीकु आहे न, इन करे बिल्कुलु बि न। तव्हां राब्तो कयो, कंहिंखे असांजो नंबर न आहे त आवाज़ टीवी सां राब्तो कनि ऐं असां ते अप्रोच कनि। उनजी दवा बि थी वेंदी, ऑपरेशन बि थी वेंदा, सभु कुझु थी वेंदो। बेहतरीन डॉक्टर फिरोज मार साहब, बेहतरीन तव्हां मैसेज ॾिनो। थैंक यू सो मच डॉक्टर फिरोज मार साहब। थैंक यू सो मच डॉक्टर अयाज़ शेख साहब। तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आवाज़ टीवी ते आया। नाज़रीन सभु आबड़ो खे ॾींदा इजाज़त इन दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो। ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते। तेसिताईं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।